अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम वक़ाल अल्लाह तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। दुरूद खां बाद मुझे आका ते गरजी सलाम पढ़ो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आहे ऐं सलाम पढ़ण सां जवाब मिलंदो आहे। दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आहे ऐं सलाम पढ़ण सां जवाब मिलंदो आहे। दलील पक्को ॿुधी छॾ। दुरूद पढ़ंदे त मुझे करीम रब जे सुहिणे महबूब फरमायो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मन सल्ला अलैया मर्रतन फतहल्लाहु लहू बाबम मिनल आफिया। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जंहिं शख्स भी हिकु दफ़ो मां मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ियो, जंहिं शख्स भी, जुमले ॾे गौर कर, मन जंहिं शख्स भी, रुकी मौलवी न, हाफिज न, कारी न, पीर न, फ़कीर न, जंहिं भी मुझे महबूब ते कलमो पढ़ियो आहे, मुझो महबूब तो चवे रुकी मोहब्बत जो ज़रड़ो रखी, जंहिं शख्स भी मर्रतन हिकिड़ो भेरो न मां मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ियो फतहल्लाहु लहू बाबम मिनल आफिया, मुझो अल्लाह उन जे लाइ छोटकारे जो दर खोले छॾींदो आहे। हिकु दफ़ो दुरूद, जेके हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदा आहिनि उन्हनि जे लाइ छोटकारे जो दर खुले। पर जेके न 100 जी तस्बीह पूरी दुरूद जी पढ़ंदा हुजनि, ॿुधा उन्हनि खे केॾो न मज़ो ईंदो हो। समझ में अचे वही गाल तो हाणे दिल खोले पहिरीं दुरूद पढ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। इहो थियो दुरूद जो मुआवज़ो। छा मिलियो? सवाब। वरी सलाम जो जवाब। वमा मिन अहदिन यसल्लिमु अलैया इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही, इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही। अॻियां हदीस जा कुछ लफ़्ज़ ज़हन में नथा अचनि, अलाह कंदो अची वेंदा। तर्जुमो, मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो वमा मिन अहद यसल्लिमु अलैया इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही हत्ता अरुद्द अलैहि सलाम कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने जे साईं फरमायो जॾहिं न को हिकु शख्स वमा मिन अहद
जॾहिं को हिकिड़ो शख्स भी यसल्लिम अलैया मां मुस्तफ़ा ते जॾहिं न सलाम पढ़ंदो आहे, जॾहिं को हिकिड़ो शख्स भी मां मुस्तफ़ा ते जॾहिं न सलाम पढ़ंदो आहे, मुझे आका करीम फरमायो अल्लाह अल्लाह इल्ला वरद्दल्लाहु अलैहि रूही, मुझो अल्लाह मां मुस्तफ़ा के फरमाइंदो आहे त मुझा महबूब तुझो गुलाम तो ते सलाम पियो पढ़े। मुझो रब मां मुस्तफ़ा के उन पंहिंजे आशिक जे तरफ़ मुतवज्जह करण फरमाइंदो आहे हत्ता अरुद्द अलैहि सलाम, एतिरे ताईं जो मां मुस्तफ़ा उनखे सलाम जो जवाब ॾींदो हाँ। महबूब ते सलाम पढ़ंदे न गाला गाला महबूब ते दिल खोले पढ़ंदो कर, ऐं जेकॾहिं थोरो चवी त इन सलातो सलाम जेको तव्हां सां अज़ान खां अॻु में पढ़ंदा आहियूं ॻाल्हि चढ़ी आई आहे त सुल्तान सलाहुद्दीन अयूबी नालो यादि करे छॾियो। केरु? सुल्तान सलाहुद्दीन अयूबी। उन खां पहिरीं मिस्र में इहो रवाज आम हुयो त जेको न बादशाह हूंदो हो वक़्त जो या वक़्त जो ख़लीफ़ो हूंदो हुयो, जॾहिं अज़ान ईंदो हो त अज़ान खां पहिरीं उन जो शान ॻायो वेंदो हुयो। मग़रिब जे नमाज़ जो टाइम आहे। सुल्तान सलाहुद्दीन अयूबी जॾहिं फातिह थियो आहे, मग़रिब जे टाइम ते वुज़ू करे रहियो आहे, अज़ान पई अचे त उन वक़्त जेको राइज निज़ाम हुयो उन मुताबिक़ दोस्त पहिरियों उन पोएं वक़्त जे गवर्नर या बादशाह जो ज़िक्र कयो वियो त सुल्तान सलाहुद्दीन अयूबी दाह कई त ख़ुदा जे अज़ान खां निमाज़ जे सॾ खां अॻु में हे छा पियो हले? चयो साईं हिते इहो सिस्टम राइज आहे। पाण फरमाए पनो खणी अचो, पेन खणी अचो। हाणे जो हाणे पहिरियों आर्डर इहो थो कढां त मुंहिंजे करीम रब जे दरबार में अज़ान ॾियण खां पहिरीं कंहिं बि दुनिया जे बादशाह जो ज़िक्र न कयो वञे। चयो साईं हे सालनि खां जेके कंदा पिया अचनि। सुल्तान सलाहुद्दीन अयूबी चयो जेकॾहिं तव्हां करणु चाहियो था त पोइ मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़णु शुरू कयो। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, सरकार जी आमद, हुजूर जी आमद, पुरनूर जी आमद, आमदे मुस्तफा, आमदे मुस्तफा, आमदे मुस्तफा। उलमाए अहले सुन्नत, जमायत अहले सुन्नत, सरकार जी आमद, हुजूर जी आमद, पुरनूर जी आमद, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभी गज्जी गज्जी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए तहकीक, नाराए हैदरी, नाराए हैदरी।
सुभान अल्लाह ये असांजे दीन जा आलिम रसूलुल्लाह जे दीन जा वारिस अल उलमा वरसतुल अंबिया अवा पंहिंजे घोटन खे हार पाराईंदा आहियो हकीकी हारन जा हक़दार इहे असांजा आलिम दीन आहिनि जन आका रसूलुल्लाह जे दीन जी वर्क करे असां अवां जे सीनन में इश्क रसूल जो जज्बो जगायो आ मोहब्बत इश्क अक़ीदत जो इज़हार नारे तकबीर नारे सरकार जी आमद हुजूर जी आमद पुरनूर जी आमद मुज़म्मिल जी ताला इल्म में अमल में इश्क रसूल में अञा भी वाधारो फरमाए असांजे दीन जे आलिमन ऐं सनाख़वानन जी खिदमत करे पियो अल्लाह ताला खे सभिनी जहानन में आला समर अता फरमाए। दोस्त माफ़ कजो 2-3 मिनट तव्हांखे इंतज़ार करणो पइजी वियो। सच्ची ऐं दिल जी ॻाल्हि इहा आहे त इहे शयूं को असां फ़क़ीरनि जे लाइ फ़ख़्र जो बाइस न हूंदियूं आहिनि ईमानदारी ॻाल्हि इहा अथव पर पोइ चूंकि आका जो मीलाद आहे ये वेचारा दोस्त जेके पंहिंजे ख़ुशीअ खां जो खणी था अचनि त कंहिंजी दिलि खे रंजाइण बि मुनासिब कोन्हे। अल्लाह ताला उन्हनि खे सुहिणी नियत जो सुहिणो अजुर ॾींदो जेकॾहिं असां खां का नफ़्स जी ख़्वाहिश थी हुजे त अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदके पनाह में रखे। हिकु दफ़ो मुंहिंजे आका मदीने जे ताजदार ते दुरूद पढ़ो त आजिज़ नए सिरे खां बस 82 मंजिल वरी मोटी आसीं वरी नए सिरे खां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पेशमाम इलाइके जे सवेल आज खे चयो त साईं 1:30 बजे आज़ान ईंदी आहे ख़्यालु कजो इंशाअल्लाह कोशिश कंदासीं त नमाज़ या 15 मिनट आज़ान थोड़ी लेट थी वेंदी त नाराज़ त न थींदो न पेशमाम। अज़ीज़ो तवज्जो कयो मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद करण वारो ऐं महबूब जे बीलाद जे महफ़िल में अचण वारो तव्हां असांखे करोड़े मुबारकूं सभिनी खे। सच्ची ॻाल्हि इहा अथव दिलि जी ॻाल्हि इहा अथव जेकॾहिं दिलि जी ॻाल्हि पुछो था त जेकॾहिं मुंहिंजे आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रातिनि जो रातियूं जेके न रोई रब खां दुआऊं घुरियूं हुयूं पंहिंजे गुनाहगार तो असां गुनाहगारनि उम्मत ला ही जेको ही समर ॾिसो पिया न इहो मुंहिंजे आका जे उन्हनि दुआउनि जो समर। इन में का बि ॿी ॻाल्हि जी गुंजाइश कोन्हे का छो त मुंहिंजा मिठड़ा मुझे महबूब जी दुआऊं अगर खुदा न कबूल कंदो त कंहिंजो कबूल कंदो छो त मुझो महबूब तो उहो आहे दुआऊं त बाद जी ॻाल्हि आहे। मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगी अर्श ॾे नेण खणंदो आहे त मुझो रब त काबो ई बदलाए ॾेई छॾींदो आहे। एॾो मुझे रब जो पंहिंजे महबूब सां प्यार आहे पोइ अंदाज़ो लगा जैसा महबूब जो प्यार आहे जो रब जो भी उन सां प्यार आहे। ॾींदो मुझो अल्लाह आहे ज़मीदार केर कंदो आहे चओ मुझो अल्लाह ॻाल्हि केर कंदो आहे अल्लाह झट में पर खुदा को न को सबब ज़रूर बनाईंदो आहे। अदा हमरा कलो को ॾियो ग़रीब हुयो अदा हे रियाज़ चौधरी जेको आयो बहरिया जो अदा किलारक हुयो करोड़पति बणिजी वियो
करोड़ अरबपति बनायो मौला पर ज़मीन ते ज़रियो को अल्लाह ज़रूर बनाईंदो आ। याद रखी छॾ बख्श उहे दुनिया जा ज़रिया ए असां पंहिंजे इश्क जी ॻाल्हि कयूं। बख्शण वारो मुंहिंजो ख़ुदा आहे पर बख्शण जो ज़रियो मुंहिंजो अल्लाह बनाईंदो आ। हिन खां वधीक ॿियो ज़रियो कहिड़ो खपे जो मुस्तफ़ा करीम जे आमद जी ख़ुशी हुजे। इन खां वधीक ॿियो तो असांखे कोई ज़रियो कोन खपे। अञा जिन दिलि जी ॻाल्हि अञा चवणु चाहे मां चाहियां ऐं तूं ॿुधणु चाहीं त छा इन में कोई शक आहे त पूरी काइनात में अगर मुझे अल्लाह कंहिंखे सुहिणो बनायो आहे त उहो अम्मा आमिना जो लाल आहे। इन में शक जी गुंजाइश आहे बिल्कुलु कोन्हे। वध अॻिते अगर उन सॼी काइनात में सुहिणो बनाए ऐं मुंहिंजे रब रूए ज़मीन ते अर्शे अज़ीम ते काइनात जे ज़र्रे ज़र्रे में उत्तम ऐं आला कंहिंखे अल्लाह बनायो आहे त उहो बि केरु आहे चओ अम्मा आमिना जो लाल आहे। तमाम इंसान मुझा दोस्त अजीज सब मखलूक खां आला वरी आम इंसान खां अल्लाह जो वलीउल्लाह आला वलीउल्लाह खां सहाबी आला सहाबी खां अल्लाह जो नबी आला वरी अल्लाह जे नबियन सभिनी में अल्लाह अगर नबियन जो इमाम कंहिंखे बनायो आहे त हो केरु आहे जो मदीने जो ताजदार आहे। आखिरी जुमलो चवां पोइ अल्लाह उन सॼी मखलूक में महबूब त हिकिड़ो बनायो आहे। महबूब हिकिड़ो बनायो आहे। हाणे तूं तोखे इजाज़त आहे पढ़ियल हई अणपढ़ियल हई जहिड़े बि फ़िरके सां तूं ॼाण असां फ़क़ीर जो फ़िरकनि सिरकनि सां तालुक़ न आहे। ख़ुदा जे वास्ते फ़ैसिलो करे पंहिंजे दिलि खां पुछ त अल्लाह जो महबूब आहे या न आहे। दिलि चवंदी आहे। पोइ जे आहे त इहो फ़ैसिलो कर त ख़ुदा पंहिंजो महबूब बनायो कंहिंखे आहे। पोइ जे न दिलि चवई त अल्लाह जो महबूब त सुहिणो मुहम्मद रसूलुल्लाह आहे त पोइ मुसलो विछाए ऐं ख़ुशीअ में नफ़िल पढ़ दुरूद पढ़। कहिड़ी ख़ुशीअ में दिलि में ख़्यालु कर त जहिड़ो न आशिक़ ताक़तवर हूंदो आहे त उहो महबूब खे तोहफ़ा बि अहिड़ा ई ॻाल्हि तोहफ़ा बि अहिड़ा ई ताक़तवर ॾींदो आहे। वज़ीर आज़म कंहिंखे तोहफ़ो ॾींदो त पंहिंजे शान जे आहर ॾींदो सदर ॾींदो शान जे आहर ॾींदो। रब्बुल आलमीन जॾहिं न पंहिंजे महबूब खे गिफ्ट ॾेई रहियो आहे तोहफ़ो ॾेई रहियो आहे कंहिं जहिड़ो ॾेई रहियो आहे तूं छा थो सम्झी त छा तूं बेकार आहीं। तो जहिड़ो ख़ुशि नसीब ॿियो आहे ई कोन जो ख़ुदा तोखे हबीब जो उम्मती बनाए मुस्तफ़ा खे तोहफ़ो ॾेई छॾियो। खुश नसीब आहीं बस रुगी तू पंहिंजे खुश नसीब खे सम्झण जी कोशिश कर। खुश नसीब खे सम्झण जी कोशिश कर त मुंहिंजे बेनियाज़ रब तोखे केॾो न खुश नसीब बनायो आहे। 1,24,000 नबी दुनिया ते आया उन्हनि जूं उम्मतूं बि आयूं जवाब ॾे पर जवाब ॾे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो सुहिणो आदम ज़मीन ते अॻु में बैद में अंबिया आया सभिनी खां पछाड़ी अंबिया में मुंहिंजो महबूब आयो पर जवाब ॾे जन्नत जो दरिड़ो खुलंदो पहिरों कदम जन्नत में जेको रखंदो ॿुध उहो तुंहिंजो मुंहिंजो नबी हूंदो या को ॿियो हूंदो। पंहिंजे दिलि खां पुछी जवाब ॾे जॾहिं दिलि तोखे जवाब ॾे त पहिरों कदम मुंहिंजो मदीने जो मीर रखंदो त पोइ पंहिंजे नसीब ॾे निहार तोखां असांखां अॻु में एतिरियूं उम्मतूं आयूं मगर जॾहिं उम्मतुनि जो फ़ैसिलो थींदो जॾहिं उम्मतुनि जो फ़ैसिलो थींदो सब खां पहिरीं कंहिंजो फ़ैसिलो थींदो जो आया पछाड़ीअ में पर फ़ैसिलो पहिरीं थींदो। हालांकि दुनिया जो दस्तूर आहे जेको ईंदो आहे लाइन में बीहंदो आहे नंबर लॻाईंदो आहे नंबर सां ईंदो आहे। अदल जी तक़ाज़ा इहा आहे इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे सिस्टम जी तक़ाज़ा इहा आहे नज़्मो ज़ब्त जी तक़ाज़ा इहा आहे जेको ईंदो वञे लाइन में बीहंदो वञे कानून जे मुताबिक़ हले। लेकिन ॾिस त सही मुंहिंजो बेनियाज़ दुनिया खे पियो ॿुधाए ओ दुनिया वारो इहे कानून दुनिया वारनि जे लाइ मुझो रब तो खां तो पुछे सभई लाइन
लगाईंदा वञनि ओ लाइन लॻाइण वारा रब तो चवई जवाब ॾे जेकॾहिं लाइन मुकमिल थियण वारी आहे पर जे तुंहिंजो महबूब अचे त पछाड़ी कंदे या अॻियाड़ी कंदे अल्लाह तोखां पुछी रहियो आहे जेकॾहिं तुंहिंजो महबूब लाइन में अचे त छा तूं क़बूल कंदे दिलि चवंदी मौला न महबूब खे लाइन में कीअं बीहारबो मुंहिंजो रब थो फरमाए त पोइ जॾहिं तूं पंहिंजे दुनिया जे महबूब खे लाइन में नथो बीहारी त मां पंहिंजे महबूब जे ग़ुलामनि खे लाइन में कीअं बीहारींदुसि मोकिलियो ज़मीन जे तख़्ते ते आख़िर में थमान मगर मां अल्लाह जी ज़ात मैदान महशर में हिसाब उन्हनि जो पहिरीं कंदुसि मौला छा जे लाइ कंदे अल्लाह चवे थो जन्नत में पहिरीं उम्मतुनि मां पंहिंजे महबूब जे उम्मत खे मोकिलींदुसि खुदा तरस थी जवाब ॾे हिकिड़े मिंट जे लाइ पंहिंजे गिरेबान में निहार चोरी तो में असां में ठगी तो में असां में धोखो तो में असां में बेवफाई तो में असां में दुनिया जा सब ऐब मौजूद ओ बि रब लेखो कोन थो करे ॿुधा कंहिंजे करे फैसलो करे ॿुधा कंहिंजे करे चो त मुंहिंजे महबूब मदीने जे ताजदार जे करे पोइ जंहिंजे करे अल्लाह हेतिरी इज़त ॾिनी आहे ॿुधाए त उन दिल भर जूं ख़ुशियूं कयूं या न कयूं रुगी तोखे स्कूल केरु ॾींदो आहे MPA MNA या को रईस ॿुधाए त उनजे अचण ते नचंदो हई या न ईमानदारी सां जवाब ॾे थोरो हिकिड़े जुमिलो चवां नाराज़ न थीजो तव्हां दुनिया वारे तव्हांखे रोड ॾिनो या बिजली या स्कूल ॾिनो उनजे ख़ुशीअ में तव्हां वॾो जलसो कयो नचो दुहल शरनायूं कंहिं बि मौलवीअ जी फतवा कॾहिं आई आहे जब ईमानदारी सां जवाब ॾियो कॾहिं कंहिं फतवा ॾिनी न कॾहिं तो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी सरकार जी आमद हुजूर जी आमद आमदे मुस्तफा न पखे बंद कयो असां सजण साईं जा फ़कीर तनकीद करण वारा न आहियूं पक समझी छॾ असां मुंहिंजे आका जा ग़ुलाम आहियूं असांजे मुर्शिद जी तरबियत असांखे आहे इहा ओ फ़कीरो प्यार ऐं मोहब्बत जा गुल खणी निकिरी वञो रब जे हवाले थियो मुंहिंजो रब तव्हांजी मदद फरमाईंदो तनकीद करण वारा न आहियूं पर हक़ खे लिकाइण वारा बि न आहियूं मां इन करे तव्हांखे चयो त मुंहिंजा दोस्त मता ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो फ़कीर मुंहं में मिली वञे जेको तोखे कुझु चवे त चइजांसि त ऐं अल्लाह जा बाना मुंहिंजे महबूब जे मीलाद जे मथां तनकीद करण वारा एतिरो त जवाबु ॾे त कॾहिं कंहिं अमीर MPA जे अचण ते दुहल वॻा शरनायूं वॻियूं कॾहिं गलो फाड़े ॻाल्हि कयई हे त मुंहिंजे महबूब जा दीवाना पट ते वेही करे यार जो दुरूद पिया पढ़नि उन वॾेरे त हिकिड़े स्कूल खे ॻोठ खे स्कूल ॾिनो मुंहिंजे आका त काइनात जे ज़रे ज़रे खे रंग लाए छॾियो पोइ उन महबूब जे अचण जी ख़ुशी न कंदासीं त कंहिंजी कंदासीं अज़ीज़ाने मन थोरो टाइम खे तकड़ो ॾिसंदे मां बि तकड़ो हलां अल्लाह जे रहमतुनि जी ॻाल्हि पे कयमि त अल्लाह जे ज़ात जन्नत में बि पहिरीं तोखे अल्लाह ताला तमामु उम्मतुनि खां पहिरीं मोकिलींदो कंहिंजे करे जो मदीने वारे मीर जे करे दुनिया में रब तोखे इज़त ॾिनी मदीने वारे मीर जे सदके क़यामत में तोखे इज़त मिलंदी मदीने वारे मीर जे सदके मुंहिंजा दोस्त तोखे क़ुरान मिलियो मदीने वारे मीर जे सदके नमाज मिली मदीने वारे यार जे सदके इज्जत मिली मदीने वारे मीर जे सदके जुमले के खुटाए चवां खुद रब रहमान मिलियो मदीने वारे मीर जे सदके
जे महबूब न मिले हाँ त रब भी कौन मिले हाँ। सैयदना अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हु जे दरबार में हलऊं। ऐ सुना सिद्दीक अकबर ओ मुझे मुस्तफ़ा जे गार जा यार, ओ मुझे महबूब के कुल्हड़न ते खणी जबल ते चढ़ी वञण वारा। मुझे सुने अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हु खां जॾहिं कंहिं सवाल कयो या अबा बकर, ऐ सुन अबू बकर हिकिड़ो अॼु सवाल जो जवाब ॾे। सवाल के सवालीअ खे सुणे सिद्दीक अकबर चयो ओ सवाल करण वारा जल्दी सवाल कर। उन सवाल कयो ॾे ख़बर अल्लाह सां घणो प्यार थो करी या मदीने जे साईं सां प्यार थो करी। सुणे सिद्दीक अकबर जे अखिड़नि में लुड़क लड़ी आया। पाण फरमायो ओ सवाल करण वारा अबू बकर पहिरीं भी हुयो, अल्लाह जी ज़ात मौजूद भी हुई, लेकिन अबू बकर खे उन रब जे वहदानियत जो ख़बर तॾहिं पई आहे, क़द्र तॾहिं थियो आहे जॾहिं दरे मुस्तफ़ा ते पंहिंजे पाण खे झुकायो आहे। मुंहिंजो रब अबू बकर खे मिलियो आहे मगर दरे मुस्तफ़ा तां मिलियो आहे। इन करे अबू बकर खे महबूब मुस्तफ़ा सां वधीक प्यार आहे। हुजूर जा सहाबी मुझे आका सां प्यार कन त पोइ तूं असां प्यार छो न कयूं? छो न तूं असां प्यार कयूं? प्यार कर, खुशी कर मुझा दोस्त अजीज। हाँ मां पहिरीं भी टियों ॾींहुं आयो हुउसि अली आबाद जे भर में, उते भी अर्ज़ कयुमि, हिते भी अर्ज़ करणु चाहियां थो त खुशी तुंहिंजे हिननि शामियाननि जी मोहताज नाहे, खुशी तुंहिंजे स्पीकरनि जी मोहताज नाहे, खुशी तुंहिंजे जलसनि जी मोहताज नाहे, खुशी तुंहिंजे देगन जी मोहताज नाहे। खुशी त हिकिड़ो अंदर जो आवाज़, खुशी त हिकिड़ो अंदर जो आवाज़ आहे। छो यादि रखी छॾ, जेकॾहिं मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खुशी करण जे लाइ लाउड ज़रूरी हुजनि हा, हे शामियाना ज़रूरी हुजनि हा, देगियूं ज़रूर हुजनि हा, त पोइ मिसकीन मारूअड़ा काॾे वञनि हा। मुंहिंजो महबूब त मिसकीननि सां बि प्यार कंदो आहे, हालांकि एतिरो प्यार कंदो आहे, एतिरो प्यार कंदो आहे जो ऐलान कंदो आहे ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा मौला, मां मुस्तफ़ा पसंदि थो कयां त मूंखे ग़रीबनि सां गॾु रह। लेकिन मुझा दोस्त अजीज उन गरीबन सां गॾु रहण वारे उन मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम गरीबीअ खे पसंद करण वारे हे मुझे हाजी खान बुरफत हेॾी कुझु मेहनत करे आहे। केरु तव्हां खां पुछां 1000 एकड़ बनी अथसि? सच ॿुधायो, जवाब ॾियो। अकरो जे रहण वारा 500 एकड़ बनी अथसि? जवाब ॾियो। ठेकेदार आहे? न अथसि। छा ॾिसण में त हिकिड़ी मांडणी आहे, हिकिड़ी मांडणीअ वारो लखे रुपया ख़र्च थो करे, केरु थो ॾे? ओ मुंहिंजा यार, इहो ई त यकीन आहे त जॾहिं माई मालिक जो आहे त हीउ सभु कुझु वरी कंहिं ॿिए जो आहे। खुशी कर, लेकिन जेतिरी अल्लाह तौफ़ीक़ ॾियई ओतिरी खुशी कर। मुझो खुदा तोखे कॾहिं भी मायूस कोन कंदो। अज़ीज़ाने मन मां अर्ज़ पे कयो त मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो मिसाल ॾेई मां दलील मुस्तफ़ा जे ज़ात ते ॻाल्हाइण थो चाहियां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अंगण ते ॿ ॾींहं चुल्ह कान ॿरंदी हुई। इहो सच आहे। 3 ॾींहं चुल्ह कान ॿरंदी हुई, 5 ॾींहं चुल्ह कान ॿरंदी हुई। बाज़ औकात मुंहिंजा मदीने जा ताजदार कर्ज़ वठी करे पंहिंजे घरड़े जो निज़ाम हलाईंदा हुया, यतीमन ग़रीबन जी मदद कंदा हुया। लेकिन मुंहिंजा दोस्त राज़ कहिड़ो हो, बस हिकिड़ी ॻाल्हि जे राज़ ज़ाहिर कयां। हिकिड़ो दफ़ो हज़रत इमाम हसन मुजतबा मुझे मदीने वारे मीर जे अखड़िन जो ठार, मुझे करीम मुस्तफ़ा जे कुल्हन जो सवार इमाम हसन मुजतबा जे घरड़े में 2 टाइम गुज़री वया। चुल्ह कान बरी, सदन जे दरड़े ते हिकिड़ी न्याणी आ जेका कम कंदी आ, जेका गुलामियाणी आ, उन जो ॾिठो त 2 टाइम गुज़री वया। मुझे महबूब जे बचड़े जे अंगण ते चुल्ह कान बरी आ। मोटी पंहिंजे जीजल अम्मा ॾे आई, अम्मा जी मुंहिंजी बचड़ी
ओ मुझी अम्मा जेका मुझे शादी जे ला सोन जो छलड़ो तैयार कयो थई अम्मा वो छलड़ो मुखे दे बचड़ी तुझे शादी जो आ हाँ मुझी अम्मा उन शादी का वधिक मुखे भी खुशी आ बचड़ी केड़ी खुशी आ अम्मा बड़ी हथिया मुझे महबूब जे बचड़े जे अंगण ते चुल्ह कान बरिया यो छलड़ो दे तमा सुने इमाम हसन मुश्तबा जे खिदमत में पेश कया गल्ला मंडी में दई वनी करे कुछ वठी अचे त घरड़े में चुल्हड़ी बरे अम्मड़ खुशी सा बचड़ी के छलड़ो दिनो न्याणी छलड़ो खणी सुने हसन मुश्तबा जे दरबार में आए अची अर्ज कई सोना हे छलड़ो खणी वञो गल्ला मंडी मां कुछ वठी अचो जलाली जवान मुझे मुस्तफा करीम जे चेहरे जड़ो चेहरो जो मुझे रब्बुल आलमीन बनायो आ उन सुने इमाम हसन मुश्तबा उन न्याणी दे निहारे चयो अल्लाह तोखे अजर दींदो पर कन खोले बुधी छड़जा अगर तुझे दिल में इहो ख्याल आ त असा गरीब आयो इहो ख्याल दिल मां कढी छड़ इए चई करे जेको मिट्टी जो ढेर पयो हो पाण पंहिंजे पैर जे हेठों जेका नालैन पातला उन नालैन जी खुड़ी हीअं जो हयो उहा मिट्टी सोनी थी वई पाण निहारे फरमायो ओ अल्लाह जी बानी जेतरो सोन खणण चाही थी खण निहारे न्याणी रोई चवे थी सोना हेडो हेडी ताकत हेडो ही हाल मुझे इमाम हसन पाक उन न्याणी दे निहारे जवाब दिनो ओ अल्लाह जी बानी हे हकीकत कुछ भी आ असा जे हकीकत के असा जो रब थो जाने सोना ही बब्बा वेला चुल्ह जो न बरण मुझे दिलबर इमाम हसन फरमायो ही असा पंहिंजे बाबे मुस्तफा जी सुन्नत अदा करे रहा हूं ओ मुझे यार उन महबूब जो खुदा तोखे उम्मती बनायो आ उन महबूब जे बचड़न जो अल्लाह तोखे दीवानो बनायो आ उन महबूब जे सहाबा जो अल्लाह तोखे आशिक बनायो आ जंहिं जहिड़ो खुदा दुनिया में ॿियो पैदा ई कोन कयो मां अर्ज़ पे कयो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक घरड़े में बब टे ॾींहं चुल्ह कान बरंदिया हालो गरीबिया मगर जॾहिं अल्लाह जे ज़ात इमाम हसन सुणे जे सूरत में अंगण ते खुशी ॾिनी आ कहजे अंगण ते जवाब दे कहजे अंगण ते जो उन अंगण ते जंहिंजे अचण सां रब दुनिया जा अंगण आबाद करे छॾिया जे महबूब जे अचण सां अल्लाह कायनात जे ज़र्रे ज़र्रे के आबाद कयो लेकिन ज़ाहिरी निज़ाम दे निहार उन महबूब जे अंगण ते इमाम हसन मुश्तबा जी ज़ात आई हाल गरीबिया लेकिन खुशी में मुझे मुस्तफा जी खुशी निहार हालु गरीबिया मगर मुझे करीम आका पंहिंजे बचड़े जे मथड़े जा वार लहराए हिकड़े पासे तराज़ू में इमाम हसन इमाम हुसैन जा वार रखराया हिकड़े पासे तराज़ू में चांदी रखराए वारन जो मुझा दोस्त वज़न चांदी जे बराबर करे कायनात के मुझे मुस्तफा विराए दई करे मुझे मुस्तफा मैसेज दिनो पंहिंजे गुरबत के आडो न जो अल्लाह जदे खुशी दे वत दिल खोले खुशी कजो ओहो मुझो करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जदे इमाम हसन हुसैन जो अकी को मुझो मुस्तफा करे रहियो आ गरीबी हाल पंहिंजी जगह ते बब्बा बकर कुही करे मुझो मुस्तफा गुलामन के खाराए रहियो आ गाल चौकम यो तो के बुधाइन पियो चाहा त मुझो करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंजला अल्लाह फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुल हसना मुझे रब फरमायो मुझे मुस्तफा जी सजी जिंदगी अमल जो बेहतरीन नमूनो आ मुझो मुस्तफा बुधाए रहियो आ खुशी जे टाइम ते खर्च करण खुशी जे टाइम ते मिटन के
घुराइण ख़ुशीअ जे टाइम ते दोस्तनि खे घुराइण उन्हनि सां गॾिजी करे ख़ुशीअ जो इज़हार करण मुंहिंजे मदीने वारे मीर जी सुन्नत मां तोखां थो पुछां मुंहिंजे महबूब बचड़े जी सुन्नत मुंहिंजे महबूब बचड़े जी ख़ुशी करे तो असांखे मैसेज ॾिनो त बचड़े जी नेमत अल्लाह जी सम्झी ख़ुशी कबी आहे बचड़ो अलाए छा थींदो वॾो थी अलाए जेल ॾेखारींदो अलाए रेल ॾेखारींदो अलाए डंडो हणंदो अलाए जीव चवंदो पोइ बि राज खे घुराए ख़ुशी पिया कयूं छो न उन महबूब इमामुल अंबिया जी ख़ुशी कयूं जंहिंजे अचण सां रब रंग लाए छॾिया जंहिंजे लाइ यकीन आहे त उन महबूब जे सदके दुनिया में भी सब कुछ मिलियो आहे पर इहो भी यकीन आहे त उन रहमत लिल आलमीन जे सदके कब्र में भी बेड़ो तरंदो त हशर में भी पक आहे या ना आहे पोइ मूंखे ॿुधा औलाद जी ख़ुशी अचण जी वधीक या मुंहिंजे मुस्तफ़ा जे आमद जी दिल खां पुछी जवाब ॾे दिल तो अदा हाणे पक वाला गर्मी थी आहे दिल तुंहिंजी छा थी चवे थोरो स्पीड घटि कजा दिल छा थी चवे त बचे जी ख़ुशी वधीक या मुंहिंजे महबूब जी ॻाल्हि ॻाल्हि हा छा थी दिल चवे जे दिल चवे थी महबूब जी ख़ुशी वधीक आहे त पोइ पंहिंजे गुरबत ॾे न निहारजां कर्ज़ न खणजां देग जी ताकत न थई त देग न लाहिजां देगड़े जी ताकत न थई त भले देगड़ो बि न लाहिजां पर जीअं रबीउल अव्वल जो चंड ॾिसजे अॼु ख़ैर सां नई तारीख़ करीब 12 रबीउल अव्वल जी रात अचण वारी थई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ग़रीब आई त छा थी पियो दिल त मुंहिंजे रब तोखे बि साॻी ॾिनी आहे गुनहगार आहियूं त छा थी पियो रिश्तो त महबूब सां साॻियो ई आहे अमीर जो भी उम्मतीअ जो पीर जो भी उम्मतीअ जो मुंहिंजा दोस्त रईस जो भी उम्मतीअ जो तो असां गुनहगारनि जो भी उम्मतीअ जो रिश्तो त सभिनी जो साॻियो आहे दिल रब सभिनी खे साॻी ॾिनी आहे त पोइ जीअं 12 रबीउल अव्वल जी रात अचे इन सॼण साईं जे ग़ुलाम जो ही तोहफ़ो ॿुधी छॾ ग़रीबीअ खे न ॾिसजां छा कजां भला ॿियो कुझु बि नथो करे सघीं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रुगी 10 रुपए जा 20 रुपए जा एतरा नोट कराए अचजा जेतरा बचड़ा घर में हुजनी जीअं सिज लही बस थे मगरब जी नमाज पढ़ी मोटी पाजे बचड़न खे सॾ कजां न्याणन खे सॾ कजां पुटड़न खे सॾ कजां नढड़न ॿारन खे सॾ करे दुरूद पढ़ंदो वञजां ऐं उन्हनि खे ख़र्चो ॾींदो वञजां यकीनन तुझो हाल गरीबी आहे उहे ॿार ज़रूर सवाल कंदा उहे न्याणियूं ज़रूर सवाल कंदियूं उहे पुटड़ा ज़रूर सवाल कंदा बाबा हूअं सुबुह जो भी ख़र्ची कोन ॾींदो आहे अॼु राति जो ख़र्चियूं पियो ॾीं ख़ैर त आहे उनखे जवाब ॾिजां बचड़ो तव्हांखे ख़बर नाहे मां थो ॿुधायां अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा जे आमद जे ख़ुशीअ जी रात आहे बस इहे चई करे दुरूदन जी लोलियूं ॾेई करे नातूं पढ़ी ख़ुशियूं कजां नतीजो छा निकिरंदो हर महीने जो चंड ॾिसबो बचड़ा जे पुछंदे बाबा ॾे ख़बर महबूब जे आमद जो महीनो त कोन आयो आहे हर महीने जे चंड में आज़माए ॾिस न तू छो गरीब आहीं कंहिं चयो आहे त तूं गरीब आहीं गरीब उहो आहे जंहिंजे दिल में इश्क़ मुस्तफ़ा नाहे गरीब उहो आहे जंहिंजो सीनो मुझे महबूब जे मोहब्बत का खाली आहे वो अमीर नाहे जंहिं वटि दौलत आहे पर महबूब नाहे वो अमीर नाहे जंहिं वटि दुनिया जूं सभु शयूं आहिनि पर इश्क़ मुस्तफ़ा नाहे वो अमीर नाहे वो सुञो आहे अमीर उहो आहे जंहिं वटि भले कुझु बि नाहे पर जे दिल में मुझे महबूब जी मोहब्बत आहे उन जहिड़ो अमीर ॿियो आहे ई कोन को मां तोखां थो पुछां दौलत उहा जेका दुख में कमु अचे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मिल्कियत उहा जेका मुश्किल में कमु अचे कबर में हलंदासीं 1000 एकड़ ज़मीन वेसो हलंदो जवाब दे ॻाल्हि हलंदो 20 अरब बैलेंस टको हलंदो न औलाद न नौकर न कबर में केर हलंदो जरा गौर कर कबर में केर हलंदो चो अमल हलंदा भला जे अमलन में भी कमी कोताही आ ॿुधाए त पोइ कबर में कंहिंजो सहारो मिलंदो
जन जे करे रातन जो रातियूं विञायूं थे, जन जे करे ज़िंदगी विञाए छॾी थे, जन जे करे सभु कुझु अर्पे छॾियो थे। हीउ बि बचड़नि लाइ कयां, हीउ बि बचड़नि लाइ कयां, हीउ बि बचड़नि लाइ कयां। ज़रूर कर, ज़रूर कर, ज़रूर कर। तुंहिंजे बचड़नि जो तुंहिंजे मथां हक़ आहे, पर यार कुझु पंहिंजे लाइ बि कर। सब कुछ बचड़न ला कर, पर कुछ पंहिंजे ला भी कर। पंहिंजे ला मुराद छा है, उन घड़ीअ जे ला कर जॾहिं बचड़ा बि ते रहिजी वेंदा, मिट भी रहिजी वेंदा, के रोंदा के खिलंदा। हिकिड़ो माण्हू क़बर ते सेरांदीअ खां वेहंदो आहे, जेॾी महिल राज ॿाहिरि निकिरंदो आहे त उनखे बि चवंदा आहिनि छॾीस हाणे हेॾे हली आ। जॾहिं न उहो रूह वारो बि तोखे छॾे वियो, तूं दाहूं कंदे, तूं तड़पंदे, ओ मुंहिंजा दोस्त, ओ मुंहिंजा पुट, मूं तव्हांजे लाइ हेतिरो कयो, मूं तव्हांजे लाइ ही कयो, अॼु मूंखे अकेलो छॾियो था वञो। केरु तुंहिंजी कोन ॿुधंदो, कोई तोॾे मुड़ी न ॾिसंदो। हाणे बेवफ़ाईअ जो सबूत ॾेई करे मुंहिंजा दोस्त तोखे पुठी ॾेई हलिया वेंदा। जॾहिं न सभई बेवफ़ाई जी इंतिहा कंदा, उते वफ़ादारनि जो सरदार अची हिकिड़े पासे सभिनी जी बेवफ़ाई जो दुख, ॿिए पासे मुनकर नकीर अचे विया। अचे तोखे उथारियो, उथी घणई ॾींहं ड्रेग कई ते, उथी सवालनि जा जवाब ॾे। ऊंदा ही क़बर जे कोठीअ में पुछंदई मर रब्बुक, तुंहिंजो परवरदिगार केरु आहे, मन दीनुक, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। मुंहिंजा दोस्त ऊंदा ही कोठीअ में जवाब ॾियणा पवंदई। हिकिड़ो दुख मिटनि जो, हिकिड़ो दुख दोस्तनि जो, हिकिड़ो दुख पुटनि जो, हिकिड़ो दुख पंहिंजनि जो, ॿी वरी ऊंदा ही क़बर। रहंदो तोखे घबराहट थी, जॾहिं घबराहट जी इंतिहा थींदी आहे, एतिरे में अचानक तुंहिंजे क़बर में रोशनी थींदी आहे। अचानक तुंहिंजे क़बर में रोशनी थींदी आहे। तुंहिंजूं अखियूं खुलंदियूं, हेॾे होॾे निहारींदे ॾिसंदे त चोॾीअ जे चंड खां वधीक महबूब बीठो आहे। चोॾीअ जे चंड खां वधीक मुंहिंजो सुहिणो करीम बीठो आहे। निहारे करे तोखां मलाइक पुछंदा, ॾे ख़बर हिन महबूब खे सुञाणी थो या नथो सुञाणी। जेकॾहिं ज़रा गौर कर, ज़रा गौर कर, महबूब जे ज़ात जो सवाल तोखां ऊंदाहीअ में कोन पुछऊं, दीन जो सवाल ऊंदाहीअ में पुछऊं, रब जे रबूबियत जो सवाल ऊंदाहीअ में पुछऊं, पर मुस्तफ़ा जे ज़ात जो सवाल तोखां ऊंदाहीअ में कोन पुछऊं। इन करे कोन पुछऊं जो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा ॿुधाईंदो आहे, ॾिसण जे लाइ अखियुनि जी ज़रूरत हूंदी आहे, ऐं मञण जे लाइ दिलि जी ज़रूरत हूंदी आहे। ॾिसण जे लाइ अखियुनि जी ज़रूरत हूंदी आहे, मञण जे लाइ दिलि जी ज़रूरत हूंदी आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा करीम फरमाईंदो आहे, मां ईंदो तोॾे ज़मीन ते बि आहियां, पर तुंहिंजे अखियुनि खां ओझल हूंदो हा। उते इम्तिहान तुंहिंजे दिलि जो हूंदो आहे त दिलि मञई थी या नथी मञई। ईंदो ज़मीन ते बि आहियां, ईंदो ज़मीन ते बि आहियां, दीदार कराईंदो आहियां, मगर उते तुंहिंजे दिलि जो कमाल ॾिसणो आहे त तुंहिंजी दिलि मञे थी या नथी मञे। ईंदो मां क़बर में बि आहियां, मगर उते वरी तुंहिंजे अखियुनि खे इजाज़त मिलंदी आहे त सुञाणी थो या नथो सुञाणी। मुंहिंजो महबूब ज़मीन जे मथां बि ईंदो आहे, ज़मीन जे अंदरि बि ईंदो आहे। छो न ईंदो, ज़मीन उन जी आदो छा आहे, जेको ला मकान ते वेंदो आहे, उहो मकान जे अंदरि बि ईंदो आहे। अज़ीज़ाने मन, मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना हिकिड़ी ॻाल्हि करे मां थोरो पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दलील खे बयानु करणु थो। घणी तेज़ स्पीड त कान ईअं त न चवंदो दादा फ़क़ीर 120 ते पे हलियो, असां आदि हुयासीं 60 जा, ऐं 120 ते डबल में न, ईअं त न आहे न, कोन ॻाल्हाए। गुलड़न जे खिंडरा एण वारा, सुभान अल्लाह, हाजी खान पंहिंजो सहन सिंगारण वारा, लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा, लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा। आज जहिड़ो जवान वेठो, मां अॼु शेरो शाइरी नथो कयां, दिलि जो थी ॻाल्हियूं ॿुधायो।
मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो, मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे निस्बत के निहार, ज़ात के न छाके चो निस्बत भला छाके चइबो आहे? कुछ गाल हा ओ सुन्नी मुसलमान, कुछ गाल हा। हे कपड़ो त कपड़ो आ, पर हींअर मुंहिंजे जिस्म ते आ त इहो कंहिंजो कपड़ो थियो फ़कीर आशिक़ जो। ॻाल्हि ॻाल्हि इहो ई कपड़ो जे दुकान ते हुजे त दुकान वारे जो, तुंहिंजी टोपी तुंहिंजे मथे में, जंहिंजे मथे में उनजी टोपी, उहा ई टोपी ॿिए जे मथे में उनजी टोपी, यानी निस्बत चइबो आहे जेका शइ जंहिंसां गॾु हूंदी आहे उहा उनजी निस्बत आहे। मां पंहिंजे महबूब जे ज़ात ऐं हक़ीक़त ते न रुॻी हिकिड़ो निस्बत जो तोखे सवाल तुंहिंजे आॾो ऐं जवाब थो रखां, पोइ अंदाज़ो लॻा कुछ भी मकसद मुझो बियो कोने, फकत हिकड़ो मकसद आ त खुदा एडी वडी महबूब जी ज़ात रहमतल लिल आलमीन जी ज़ात दिनी ते थोरो अखियूं खोल, कदर कर, बेकदरी न कर मुझे मुस्तफा करीम जे ज़ात जी। याद रखी छॾ, सुम्मा लतुसअलुन यौम इज़िन अनिन नईम। अल्लाह क़यामत में सवाल कंदो पंहिंजे नेमतुनि जो। छा जो सवाल रब पुछंदो? तोखां अंबनि जो रब पुछंदो, तोखां ॾाढ़ूअ जो रब पुछंदो, तोखां अखियुनि जो पुछंदो, तोखां मथे जो पुछंदो, तोखां पेरनि जो पुछंदो। ओ ख़ुदा जा बाना, छो तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे? सवाल करण वारो जेको सवाल कंदो आहे उहो पंहिंजे इज़त ऐं शान जे लाइक़ सवाल कंदो आहे। अंब त तोखे पाड़े वारो भी खाराईंदो आहे, मच्छी त तोखे मुला रमज़ान शरीफ़ में भी खाराईंदो, भत त तोखे हाजी बुरफत भी जाम खाराईंदो, फ्रूट त तोखे सभई खाराईंदा आहिनि। पोइ सभई तोखां सवाल कंदा? न न, सवाल उन शइ जो थींदो जेका केरु न ॾेई सघे, सवाल उन जो थींदो जंहिं जहिड़ी कंहिं ॿी बनाई न हुजे। रब सवाल उन ज़ात जो कंदो जंहिं जहिड़ी रब चवे थो अखियूं त मां यहूदनि खे ॾिनियूं, मां जिस्म त मां अल्लाह मुशरिकनि खे बि ॾिनो, दौलत त मां अल्लाह मुनाफ़िक़नि खे बि ॾिनी। रब चवे थो उन्हनि खां सवाल न कंदुसि, सवाल उन खां कंदुसि त हेड़ो रहमतल लिल आलमीन चोॾीअ जे चंड खां सुहिणो महबूब ॾिनो में, ॿुधा त मुंहिंजे महबूब खे सुञातई या कोन सुञात? क़यामत में इहो सवाल थींदो। रुकी इन हिकिड़े सवाल खे पको कर, इन हिकिड़े सवाल खे पको कर, जो ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में है, कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है। मौला बस जहिड़ो आहियां तहिड़ो तुंहिंजो बानो तुंहिंजे पुनल जो उम्मतिया यार जे सदके पारत थी। इहो विर्द पको कर, इहो जुमलो पको कर। अमलन ते भरोसो न कजा, इबादतुनि ते भरोसो न कजा, निमाज़ुनि ते भरोसो न कजा, रोज़नि ते भरोसो न कजा, ज़कातुनि ते भरोसो न कजा, हजनि ते भरोसो न कजा। अगर भरोसो करणो थई त मुंहिंजे मुस्तफ़ा जे निस्बत ते भरोसो कजा, मुंहिंजे आका करीम जे प्यार ते भरोसो कजा, मुंहिंजे आका जे शफ़क़त ते भरोसो कजा, मुंहिंजे आका जे शफ़ाअत ते भरोसो कजा। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बच्चो केॾो बि कड़ो कोन थींदो आहे, कहिड़ो बि हुजे। जॾहिं कुकड़ किनो बेदो उन जे कोड़े खां परे कबो आहे, वरी बि परड़नि सां गेले हेठों कंदी आहे। जॾहिं कुकड़ किनो बेदो परे करण लाइ तयारु कोन्हे, मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजे ग़ुलामनि खे कीअं परे कंदो? तोखां तो पुछा जेको आहे ई रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन जे निस्बत जी ताक़त जो हिकिड़ो मिसाल ॾियां। टाइम वधी वञे नाराज़ न थींदो न? मां स्पीड हाई रखी आहे, पर पोइ बि ॻाल्हि तका अञा हिकिड़ी पूरी कोन थी आहे। सलात मुंहिंजे साईं ते हिकिड़ो भेरो ॾे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इन करे स्पीड पियो तेज़ कयां, मतां अकरो शरीफ़ वारा सुभाणे चवी त सजण साईं जो फ़कीर रुगी बैत पढ़ी हलियो वियो, रुगी ॻाल्हियूं शेरो शाइरी करे हलियो वियो। न मुंहिंजा यार, न मुंहिंजा यार शेर बि ईअं पढ़ण ईंदा आहिनि जो दिलि खोले पढ़ी ॾेखारींदा हो, न तूं बि पढ़ी सघंदा हो। लेकिन अॼु तोखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मां पंहिंजे आका जे निस्बत जी ॻाल्हि थो ॿुधायां। मुंहिंजे आका करीम जे ज़ात जो अंदाज़ो पोइ लॻाइजां। मां तोखां थो पुछां, जॾहिं राति मेराज जी आहे, कहिड़ी रात आहे? जवाब ॾे। रात मेराज जी आहे, मेराज जी रात आहे, रहमत जी बरसात आहे।
मेराज जी रात रहमत जी बरसात वंजण वारी मुझे मुस्तफा जी ज़ात घुराइण वारी रब्बे ज़ुल जलाल जी ज़ात अंदाज़ो लगा उन जगह ते हली बीह उन जगह ते हली बीह सभिनी खां टपी करे जंहिं जगह ते जिब्राइल बीह थो रहे जिब्राइल केरा जो असां जेके नूर 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 चवंदा आहियूं उन नूरानी मलाइकनि जो भी सरदार आहे बीह थो रहे मुंहिंजो मुस्तफा तो फरमाए ऐ जिब्राइल हल ॿुधो अथई जिब्राइल जवाब ॾिनो मुंहिंजा आका मूंखे पंहिंजे औकात जी ख़बर आहे महबूब जे ज़ात जी बि ख़बर आहे मुंहिंजा महबूब आका जिब्राइल मथे नथो हली सघे अगरि हिकिड़ो इंच बि मथे हलंदुसि मुंहिंजा नूरानी पर सड़ी वेंदा हे ॻाल्हि इन करे थो कयां त अखियूं खोल मुस्लमान त रब कंहिंजो उम्मती बनायो अथई अखियूं त खोल पंहिंजे पुनल खे त सुञाण महबूब खे त सुञाण महबूब जे इज़त अज़मत शान खे सुञाण मर्तबे महन खे सुञाण सूबेदार जो यार हूंदो आहे त अकरे में शहपरनि खे ॾंग करे हलंदो आहे एसपीअ जो यार हूंदो आहे त सॼे जामशोर ज़िले में पंहिंजे पाण खे मथां करे हलंदो आहे छाजे करे मां एसपीअ जो यार आहियां पर जे सही मुराद अली शाह जो यार आहे या अदे बिलावल खान जो यार हुजे या अदे आसिफ खान जो हुजे त सॼी सिंध में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ केॾे निहारींदो बि कोन ओ दुनिया वारो इन दुनिया जे फानी रिश्तनि ते नाज़ करण वारा कॾहिं इहो बि सोच त तूं उम्मती कंहिंजो आहीं इन ते भी कदे नाज़ कंदो कर याद रखी छॾ मुझे अल्लाह जे ज़ात खे ॻाल्हि वणंदी आहे मुझे रब खे ॻाल्हि वणंदी आहे कहिड़ी अल्लाह खे इहा ॻाल्हि वणंदी आहे त मां जेकी तोखे ॾियां उन खे इस्तेमाल कर तोखे अल्लाह ताक़त ॾिनी आहे भले वॻे जी किना कपिड़ा पाईंदे रब राज़ी कोन थींदो रब चवे तूं मूं सुहिणे वॻे जी ताक़त ॾिनी थे तूं सुहिणो वॻो पाए शुक्रानो अदा कर त मां रब तो ते राज़ी थी पवां जॾहिं अल्लाह जेका नेमत दे थो उन्हें जे मुझा दोस्त इस्तेमाल जो हुक्म त मुझो रब तो फरमाए महबूब जेड़ी नेमत दिनी थ मैं इन जो कदर कर त मां रब राज़ी थे जिब्राइल जवाब दिनो आका मां नथो हली सघां मथे मुझा पर सड़ी वींदा तोखे पांजे पैदा कंदड़ रब जो कसम जवाब दे मुझे महबूब मुस्तफा जे जिस्म ते कपड़ा आहिनि या न जवाब दे गाला गाला जवाब दे भला ओहे कपड़ा छामो ठया जो उन मां जवाब दे कपड़ा उन मां ठया उन छामो ठही मुझा दोस्त अजीज कह जानवरन जे दास मां चवी या कह वणन जे जेको भी उन टाइम जो मुझा दोस्त निजाम होयो उन मां कपड़ा ठया कपड़ा फर्श ते ठया जडे मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म ते पया निस्बत उन कपड़न जी निहार जिथे नूरानी मलाइकन जे सरदार जा पर सड़ी वजन उते मुझे महबूब जे कपड़न के कुछ भी न थे अखियों खोल मुसलमान अखियों खोल मुझे आका मदीने जे ताजदार जे ताकत दे निहार तू यकीन कर तू नान मुस्लिम जादो ही सीनो ट्रेड़े हल चो तो ये रब्बी अव्वल इहो ही त आशिकन के मजो आन रब्बी अव्वल में छो गलन घटन में नारा हणी निकरंदा हन बुधाईंदा हन तो ओ दुनिया वारो अखियों खोलियो जेड़ा हूं तेड़ा पर उम्मती मदीने वारे घोट जा हो पांजे महबूब जा जश्न था कयो पांजे महबूब जे आमद जी खुशी था कयो अजीजा ने मन जिते जिब्राइल जा पर सड़ी वजन मुझे मुस्तफा जा कपड़ा भी उन खां मथे हलन जिते नूरानी मलाइकन जे सरदार जा पर जली वजन मुझे मुस्तफा जे कपड़न के कुछ भी न थे हाने तारा जी खणिया वट खणिया अचे तोरण शुरू कर मुझा दोस्त तुरुए जमीन जा तारा जू वट खुटी विंदा मुझे मुस्तफा जे नालैन जी ताकत भी को न तोरे सगदे मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नालैन मुबारक काडे वई मुझा दोस्त चो अरशन का मथे राज केड़ो होयो मुझे अल्लाह जिब्राइल के मथे इजाजत छो न दिनी थोड़ो तवज्जो कर मां मोटा थो पोते मुझे रब कायनात के दिखारियो ओ कायनात वारो वडी दाह करे चवंदो त मुझो मुस्तफा बशरा वडी दाह करे चवंदो त बशरियो आ मुझो महबूब रब चवे थो ता वडी दाह करे चवंदो त नूर जिब्राइल नूरानी मखलूक मलाइकन अल्लाह फरमाए तो ता के मां अल्लाह दसण तो चाहा त बशर भी हेठा नूर भी हेठा मुझो मुस्तफा अन्या कुछ मथे
मुझे मुस्तफ़ा जी नूरानियत हक़ा मुझे मुस्तफ़ा जी बशरियत हक़ा सच त इहो आहे वरी कुछण आया फ़कीर थोड़ो ईअं अचे वञा इश्क में त पोइ अल्लाह ताला बि पनाह में रखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूंखे जवाब ॾे ये लाइट साम्हूं लॻी पई आहे न लाइट लॻी पई आहे न तव्हांजे ॻोठ में हीअ मथां उघाड़ियूं तारूं हन उघाड़ियूं तारूं हन भला इन उघाड़ियुनि तारुनि खे घर में त कनेक्शन खणी आहे उघाड़ी तार जो खणी ईंदे ॻाल्हि कनेक्शन जे घर में खणी ईंदे त उघाड़ी तार जो खणी ईंदे या ढके खणी ईंदे ॻाल्हि उघाड़ी छो नथो आणी चओ ख़तरो आहे जल्दी ॿुधा उघाड़ी छो नथो आणी ज़रो त उघाड़ो हूंदो टेप सोल्यूशन वेड़ ज़रो उघाड़ो हूंदो टेप सोल्यूशन वेड़ छो उघाड़ी तार ख़तरनाक आहे जंहिंजो हथ लॻंदो जली वेंदो हथ लॻंदो जली वेंदो छा थियो अथई मुसलमान छो नथो सोची पर जॾहिं मथे हली रही आहे त उहा उघाड़ी हली रही आहे कोई पर्दो कोन्हे कोई ढक कोन्हे रब थो चवे जॾहिं मूं पंहिंजे महबूब खे न अर्शन खां मथे घुरायो उते पंहिंजे महबूब जा सभई उहे हिजाब जा पर्दा मां अल्लाह परे करे महबूब खे पंहिंजा दीदार कयमि पाण महबूब जा दीदार कयमि ऐं इंसान पंहिंजे महबूब खे मां अल्लाह जॾहिं ज़मीन जे तख़्ते ते मोकिलियो ज़मीन जे तख़्ते ते मोकिलियो 70,000 पर्दनि में मुंहिंजो महबूब ढकियल हुयो मां अल्लाह उहे 70,000 पर्दा महबूब जे मथां रखी करे हिकिड़ो पर्दो पंहिंजे महबूब जो परे कयो जीअं न तूं तार जी रुगी कुंड परे कंदो हुई कुंड ख़ाली कंदो हुई त इनखे मिलायां त कनेक्शन अचे रब चयो हिकिड़ो पर्दो पंहिंजे महबूब जो मां अल्लाह परे करे 69,999 पर्दा बाक़ी रखिया मुंहिंजो रब थो चवे ओ दुनिया वारा मुंहिंजे महबूब खे न सुञाणण वारा महबूब जो हिकिड़ो पर्दो परे कयमि मके में पहुतो बिलाल चरियो लॻो पियो आहे फारस खां सलमान थो अचे अबू बकर सिद्दीक़ जान कुर्बान थो करे रब थो चवे महबूब जो हिकिड़ो पर्दो परे कयमि दुनिया तन धन मन कुर्बान करे बच्चा ॿार कुही पंहिंजे महबूब जा पेश करण लाइ तयार आहे रब थो चवे जो उन पुनर जा न 5 पर्दा परे कया त दुनिया बेहोश थी हली वञे मुझे महबूब के अल्लाह मुझा दोस्त 69,999 पर्दन में मोकिलियो आहे एतरन पर्दन में अचण खां पोइ बि उन महबूब जे हिकिड़े पर्दे जो कमाल छाहे जो लतीफ़ जहिड़ो जवान बि दाह करे चवे त चंड चमई सच चंड चमई सच अल्लाह जे भाई न मठिया मूर कॾहिं उभरी थोरड़ो ऐं कॾहिं उभरी गच जेको मुंह में बरई मच ओ बदम पिरियां जे पेर में मुजादा अल्लाह जे वलियन जो इश्क निहार औलिया अल्लाह जी मोहब्बत निहार महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात जे ला बदगुमानी रखण वारा बेअयब नाहे मुंहिंजो मदीने जो ताजदार बेअयब बेअयब रब बेअयब नबी बनायो आ मां बाक़ी 10-15 मिनट इजाज़त ॾे त पंहिंजे महबूब जे दलील ते ॻाल्हायां क़ुरान करीम जे आयत जेका तिलावत कयमि उन हिसे ते ॻाल्हायां मतां सुभाणे अकरे में रहण वारा मतां सुभाणे पंहिंजो मुंहुं मुबारक खोले चवी हाजी खान बुरफत फ़कीर जेका क़ुरान जी आयत तिलावत कई उनखे कोन खोलियो अच त तोखे खोले ॿुधायां मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो या अय्युहन्नास ऐ इंसानो क़द जाअकुम अल्लाह फरमाओ ऐ इंसानो अल्लाह ऐ मुसलमानो कोन चयो अल्लाह ऐ ईमान वारो कोन चयो हज़ारे जगहनि ते अल्लाह ऐ ईमान वारो चयो आहे मुसलमाननि खे ख़िताब कयो आहे लेकिन अल्लाह इंसान वारनि इंसान ज़ात खे ख़िताब कंदे अल्लाह जे ज़ात फरमायो ऐ इंसानो बेशक आयो तव्हां ॾांहुं दलील आयो आहे मुंहिंजा मौला छा आयो आहे रब चए थो दलील आयो आहे नौजवान वेठा हो पढ़िया लिखिया वेठा हो मौला दलील आयो आहे केॾांहुं आयो आहे मिर रब्बिकुम तुंहिंजे परवरदिगार जे तरफ़ खां अल्लाह फरमाए थो मुंहिंजे तरफ़ खां दलील आयो आहे दलील खां पहिरीं दावा हूंदी आहे दावा जे पुठियां दलील हूंदो आहे कोर्ट में केस हलंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दावा कई वेंदी आहे त हे मुंहिंजो केस आहे जज पुछंदो आहे दलील ॾे दलील बना निशानी दलील बना सबूत दलील तोखां जज पुछी रहियो आहे जे तुंहिंजा दलील मज़बूत हूंदा
केस तुंहिंजो भले सचो हुजे, खूनी भले तुंहिंजो पको हुजे, पर जे तो वटि शाहिद पक्का न आहिनि त सचो तुंहिंजो खूनी बि आज़ाद। जवाब ॾे। दलील एतिरो ताक़त वारो आहे जेको दावा खे हेॾे होॾे करे छॾींदो आहे। जेकॾहिं तुंहिंजा शाहिद पक्का त तुंहिंजी दावा बि पक्की, पर जे तुंहिंजा शाहिद कच्चा त चोर अॻे ई छुटी वेंदो। सची ॻाल्हि आहे। ओ मुस्लमानो, अल्लाह जे ज़ात महबूब खे दलील बनाए मोकिलियो। अचो त अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो, मौला दलील छा जो? अल्लाह चए थो मुंहिंजे रबूबियत जो। मौला आदम तुंहिंजे रबूबियत जो दलील नाहे छा? चओ त दावा जे लाइ दलील हूंदो आहे। दावा कहिड़ी आहे? ला इलाहा इल्लल्लाह। दलील कहिड़ो आहे? चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह। दावा कहिड़ी आहे? खोल खोल बात। दावा कहिड़ी आहे? कलमो थई सवाब थींदे। दावा कहिड़ी आहे? चओ ला इलाहा इल्लल्लाह। दलील कहिड़ो आहे? चओ सुहिणो मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे इते बि या अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जी दावा त सुहिणे आदम बि कई आहे। छा आदम दलील नाहे? रब चवे थो आहे। मौला ला इलाहा इल्लल्लाह जी दावा हज़रत नूह बि कई आहे। छा नूह नजीउल्लाह तुंहिंजो दलील नाहे? रब चवे थो आहे। इब्राहिम खलीलुल्लाह नाहे? रब चवे थो आहे। हलंदो आहे इस्माइल ज़बीहुल्लाह ते हलंदो आहे। मूसा कलीमुल्लाह, ईसा रूहुल्लाह। मौला या ला इलाहा इल्लल्लाह जी दावा हर नबी कई आहे। हर नबी तुंहिंजो दलील नाहे छा? रब चवे थो आहे। मौला जॾहिं हर नबी दलील आहे उन जे लाइ खोले कोन ॿुधाए, पंहिंजे महबूब जे लाइ खोले छो ॿुधाए? रब फरमाए थो हर नबी मुंहिंजे वहदानियत जो दलील आहे, मगर हर नबी जिब्राइल जे वाता ॿुधी पोइ दलील आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा ॾिसण खां पोइ दलील। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, तमाम अंबिया मां अल्लाह जे सिफ़तुनि खे ॾिसी करे, मुंहिंजे सिफ़तुनि जे करे मुंहिंजे ज़ात जा दलील बणिजी आया। लेकिन मुंहिंजो महबूब उहो आहे, तमाम अंबिया मुंहिंजे सिफ़ात खे ॾिठो आहे, मगर मुंहिंजे मुस्तफ़ा मुंहिंजे ज़ात खे ॾिठो आहे। ओ मुंहिंजा मौला बीहीर, ओ मुंहिंजा मौला जंहिं तुंहिंजे ज़ात खे ॾिठो आहे, जन सफ़ात खे ॾिठो, उन्हनि जो मक़ाम इहो आहे, उन्हनि जो मर्तबो इहो आहे, उन्हनि जो शान आला। मौला जंहिं तुंहिंजे ज़ात खे ॾिठो उन जो शान कहिड़ो? उन महबूब जो शान कहिड़ो आहे? मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तेज़ हली करे 2 मिंटनि में ॻाल्हि तोखे मुकाए ॾियां। मुंहिंजे रब फरमायो हो मुंहिंजे महबूब जे दलील जे लाइ पुछण वारा। मुंहिंजे अल्लाह फरमायो जबलनि ॾे निहार, तुंहिंजे इलाइक़े में जबल। अल्लाह फरमाए त जबल बि मां अल्लाह जे कुदरत जो दलील आहिनि। आसमान बि मां अल्लाह जे कुदरत जो दलील, ज़मीन बि मां अल्लाह जे कुदरत जी दलील, हे पाणी वण टिण सभु मां अल्लाह जे कुदरत जा जलील, हे जबल भी मां अल्लाह जे कुदरत जा दलील। मौला दलील त सभई अल्लाह फरमाए तो ये सभई दलील खामोश दलील हैं, लेकिन मुझे मुस्तफ़ा नातिक दलील। अल्लाह फरमाए तो मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात के मां अल्लाह ये बनायो आ जो अखियों मुझे मुस्तफ़ा जो निगाह मां रब जी, सुभान अल्लाह, सुभान मुझे मुस्तफ़ा जी ताकत मां रब जी, कन्न मुझे महबूब जा समाहत मां रब जी, हथड़ा मुझे महबूब जा ताकत मां रब जी, कदम मुझे मुस्तफ़ा जा इरादो मां अल्लाह जो, मुझो बेनियाज़ रब फरमाए रहियो आ एड़ो तमाम महबूब के बनायो आ जो चेहरो मुझे मुस्तफ़ा जो दीदार मां अल्लाह कराइंदो हां। मुझे बेनियाज़ रब फरमायो उन दलील के मां अल्लाह एड़ो ताकतवर बनायो आ, उन हबीब जे चेहरे के मां अल्लाह, उन हबीब जे जुबान के मां अल्लाह, उन हबीब जे हथड़न के मां अल्लाह, उन महबूब जे पेरन के मां अल्लाह। जे कदे इहे पेर उहद जबल ते रखे त जबल नची कुडी खुशबू करे त इमामुल अंबिया आयो। सुभान अल्लाह। मुझे करीम रब जा दीवानो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए तो ऐ मुझा बानड़ो जबल भी मुझे कुदरत जा दलील मगर खामोश खामोश दलील, मगर जदे मुझो मुस्तफ़ा इन पत्थरन ते कदम रखंदो आ त पत्थर भी सलाम करे मुझे महबूब जो एहतराम करे बीहदा। मुझो महबूब मुस्तफ़ा अगर जबलन जे पत्थरन जे मथा निगाह करे आखिरी गाल चे मां तोखे आजाद कया। मुझा दोस्त अजीज दिल नथी चवे उथा पर मौलाना जा लफ्ज कन में बेठा गूंजन जेको तकड़ में चे मुखे जे नमाज जो टाइम अथव 1:30 बजे आजान थींदी आ, थोड़ो ख्याल कजो। हाज़िर मौलाना साहब तुझी याद आ मुझा अजीज दोस्त जडे अबू जहल केर चो जाहिलन जो अबो जवाब ॾियो केर नालो छा तस इन जो पहिरो नालो छा हो ख़बर अथव?
थोड़ो तो ॿुधायो सफ़ा बोलाई थी कुछ हिम्मत वारो असुल नालो तस अबुल हिकम छा नालो तस अबुल हिकम हिकमत जो अबो पर जॾहिं मुझे महबूब जे यादो आयो बुग़्ज़ मुस्तफ़ा जे में मुझे महबूब सां हसद कई मुझे महबूब सां साड़ कई मुझे महबूब जे ज़ात जे ला बुग़्ज़ रखे त मुझा दोस्त अज़ीज़ अबुल हिकम मां अबू जहल बणजी वियो करीम मुस्तफ़ा जे दरबार में मुझे आका जे दरबार में हो अबू जहल जाहिलन जो अबो पंहिंजे मुठ में पथरियूं खणी आयो पथरियूं छाजी पैदाश जो जबलन जी जबल जे टुकरन के पथरियूं चइबो आहे जबल के जान आहे चो काने का जबल के साह आहे चो कोने को भला जबल जी पथरिन जी का बोली आहे गाला गाला का बोली आहे न भला जबल पढ़ियल हन जवाब न पढ़ियल भी ना हन जान भी ना है साह भी ना है का बोली भी ना है मगर उहे बेबोली वारा बेजान बिना साह जे अबू जहल के जान भी आहे अबू जहल के बोली भी आहे अबू जहल के साह भी आहे अबू जहल के अखियूं भी आहिन अबू जहल के बाहूं भी आहिन अबू जहल के पैर भी आहिन मुठ में बंद करे मुझे मदीने जे ताजदार जे साम्हूं बीही करे मुझे आका के तो चवे ओ सुना नबी सदाइण वारा जे कदे वाकई अल्लाह जो नबी हई बुधाए त हिन मुझे बंद मुठ में कहिड़ी शय तवज्जो कर मुसलमान आहे त अबू जहल आहे त मुझे मुस्तफ़ा जो दुश्मन आहे त मुझे मुस्तफ़ा सां साड़ करण वारो पर उनखे एतिरो यकीन ज़रूर आहे छो त कुछ तौरेत मां ॿुधई कुछ ज़बूर मां ॿुधई कुछ इंजील मां ॿुधई छा ॿुधई एतिरो उनखे ख़बर ज़रूर आहे त जेको नबी हूंदो आहे उहो ॻुझा राज़ ॼाणंदो आहे जेको नबी हूंदो आहे गाला गाला जेको नबी हूंदो आहे नथो चमी गुलाम नबी महेसर मुझो मुस्तफ़ा थो गुजारा ॼाणे मुझो मुस्तफ़ा थो गुजारा ॼाणे हिन वारा बंदिया तो ज्यादा मुझो मुस्तफ़ा थो गुजारा ॼाणे उहो पी पियो ॼाणे जो थींदो सुभाणे मुझो मुस्तफ़ा थो गुजारा ॼाणे ॻाल्हि के पूरे करण खां अॻु में जल्द में मां तोखे मदीने जे दरबार में वठी हलां काॾे वठी हलां जल्दी ॿुधा काॾे वठी हलां चो मदीने पाक में वठी हलां छाजे करे हिन निभागी किरोना जे करे ॾाढा ॾींहं थी विया आहिनि दीवाना तड़पी रहिया आहिनि मस्ताना तड़पी रहिया आहिनि राति ॾींहं दऊं पिया घुरनि हाणे मौला ओहा घड़ी आण मदीने वञण जी आण मौला ओहा घड़ी आण मदीने वञण जी सिक लगी आ सरदार जी है सिक लगी आ सुणे यार जी आण मौला ओहा घड़ी आण मदीने वञण जी आण मौला ओहा घड़ी आण मदीने वञण जी अज़ीज़ान अज़ीज़ान मन जरा गौर कर मदीने तैयबा जे अंदर तड़िन ते वेहण वारो मुस्तफ़ा तड़ड़ीअ ते वेहण वारो मुझो मुस्तफ़ा नुख ते वेहण वारो मुझो मुस्तफ़ा ओ 14 सदीअ जा मुसलमान हो शुक्र खुदा जो कसम अॼु टाइम कोन्हे को न त मुंहिंजा दोस्त मशीन हाणे गरम थी आहे तारीख़ में तोखे वठी गुम करे हलां छो त मुंहिंजा दोस्त ईअं नाहे तरुगी मदरसे जा पढ़ियल अल्हम्दुलिल्लाह मुस्तनद डिग्रियूं रखण वारा हूं अल्लाह जा लख एहसान आहिनि पर डिग्रियुनि ते नाज़ नाहे नाज़ आहे त कामिल पीर जे उन निस्बत ते नाज़ आहे मुझा दोस्त डिग्रियों तो पहरी भी हुयो ये इल्म जा दर्जा तो पहरी भी हुया नौकरियों तो पहरी भी हुयो ग्रेड तो पहरी भी हुया कोई सुञाणे न पियो जब तक बिके न थे कोई पूछता न था मेरे सजन साईं ने खरीद कर अज अनमोल कर दिया ये अल्लाह वारन जे निगाह जो कमाल आ जो तवा जड़ा नेक साले इल्म अकुल वारा मु जड़े किने को जड़े के बुधी रहा हन त मां अर्ज पे कयो मुझा दोस्त अजीज मस्जिद नबवी जे अंदर मुझे करीमा काले सलातो सलाम जी ज़ात तड़ड़े ते वेही करे अज का 1400 साल गुजरी वया कयामत लाए कदहीं दी
मुझो मुस्तफ़ा पंहिंजे ग़ुलामन खे पियो ॿुधाए त क़यामत हीअं थींदी आहे क़बरुनि मां सभई हीअं उथंदा अॻुवाणी मां आका वटि हूंदी गौर त कर महबूब इहे हेतिरा अंबिया अॻु में आया महशर जे मैदान में अॻुवाण मुंहिंजो महबूब थींदो तोखां तो पुछां त भला महबूब अॻुवाण रब छो कयो छो त अॻुवाण उहो थींदो आहे जंहिंखे सभु ख़बर ॻाल्हा ॻाल्हा अॻुवाण कंहिंखे कंदासीं जंहिंखे रस्ते जी ख़बर हूंदी अलाए छा चवां यकीन कर क़ुरान जूं आयतूं पढ़ां शेर शाइरी कयां तोखे कीअं ॿुधायां त जंहिं जन्नत जे लाइ राति ॾींहुं तड़पी रही आहे जन्नत आहे किथे तोखे कीअं ॿुधायां त जन्नतूं घणियूं अलाह पैदा कयूं आहिनि तोखे कीअं ॿुधायां हिकिड़ी जन्नत त उहा आहे जेका अलाह गुनाहनि जे माफ़ीअ खां पोइ ॾींदो हिकिड़ी उहा जन्नत आहे जंहिंजे लाइ मुंहिंजो रब थो चवे पहिरीं गुनाहनि जा ढेर खणी अच जन्नत में पहुच त पोइ तुंहिंजा गुनाह माफ़ कयां मौला इहा जन्नत कहिड़ी आहे हिकिड़ी जन्नत भला जन्नत ॿुधाई या पारी ॻाल्हि ॿुधाई टाइम गुज़री वेंदो मौला नाला काढियो नाराज़ ना हो राज़ी लगा पे हो वाह माशाअल्लाह खुदा मदीने कड़े कोरोना दस तवज्जो कयो ठीक बस नचो बेचारे जी रोज़ी अल्लाह से भलाई फरमाईंदी हेॾे तवज्जो कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हाणे जेका ॻाल्हि जिथों शुरू कयमि उतां खां मोटी अचां मतां का रहिजी वञे मतां सुभाणे को फ़क़ीर ईअं चवे यार आयो त फ़क़ीर हो पर ॻाल्हियूं विसरी वियसि फ़क़ीरनि खां कोन विसरंदियूं यादि रखी जॾहिं फ़क़ीरनि खां न विसरंदियूं छो जंहिंजो कनेक्शन यार जे दरबार में हूंदो आहे जंहिं ते न मुर्शिद जो हथु हूंदो आहे उनखे ॻाल्हियूं कोन विसरंदियूं हाणे उतां खां तो शुरू कयां जिते तोखे छॾे आयुसि 3-4 ॻाल्हियूं कढी वियसि बेग थो तोखे कयां मुंहिंजा दोस्त अबू जहल मुंहिंजे महबूब जे साम्हूं आयो इतां अबू जहल मुठ खणी मुझे सामो महबूब जे आयो मुठ अबू जहल जी आ उन जे मुठ में पथरियूं हन पथरियूं बेजान हन अबू जहल जे मुठ में बंद हन मुठ जी मोहर पाण दे कयो वेठो आ पुठ मुझे महबूब दे कयो वेठो आ मुझा दोस्त या बाह अबू जहल जे वजूद में आ अबू जहल जो जिस्म आ अबू जहल अखिन सा महबूब के ॾिसी रहियो आ अबू जहल जुबान सा ॻाल्हाए भी रहियो आ साह भी खणी रहियो आ हेठ मथे भी थी रहियो आ जिस्म सा सलामत बीठो आ निहारे मुझे मुस्तफा दे रहियो आ मुझे करीम आका अबू जहल ने निहारे जवाब दिनो ऐ अबू जहल बुधा सवाल तो करीम त तुझे मुठ में चाहे मां मुस्तफा तो के बुधाया त तुझे मुठ में चाहे या तुझे मुठ वारी शय बुधावे त तुझे आडो केर बीठो आ सुभान अल्लाह मुझे करीमा का जे शान दे निहार मुझे करीमा का जे मान दे निहार मुख्तार कुल मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे निहार अंदर पांजो ठार महबूब जो शान बुधी मां का पुछबो आ त दे खबर दुनिया में सोहणो केर चंदी आ मुंजो बचो कहिड़ी पर माउ खां पुछ त दुनिया में को सुहिणो बच्चो खणिया काम खे चओ त वञी का सुहिणी शइ ॻोल्हे आ ॻोल्हे 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 मोटी पंहिंजो बच्चो चो में चवंदो हिन खां वधीक ॿियो सुहिणो मूंखे लधो ई किथे कोन को छाजे करे जंहिंजी जंहिंसां निस्बत हूंदी आहे उन खां वधीक को सुहिणो हूंदो कोन्हे को ख़ुदा महबूब सां प्यार कयो ख़ुदा चए थो मुंहिंजे पूरी काइनात में मुंहिंजे महबूब खां मथे ॿियो आहे ई केरु सुहिणो कोन को हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे मिलियो त हसीननि जो हसीन तोखे मुक़दर में आहे पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे उन महबूब खे सुहिणो सम्झी आहे पाण जहिड़ो समझी भाड़ा तुझी मर्जी आ पंहिंजे नसीब के चजा पंहिंजे मुक़द्दर के चजा मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलाम जरा मुझे महबूब जे प्यार दे निहार मुझे करीम आका पुछो ऐ अबू जहल ऐ जाहिलन जा अब्बा तोखे ख़बर ही काने त तू सवाल कैसा तो करी जेको अर्श जा राज बुधाइण वारो सुभान अल्लाह जाहिलन जा अब्बा बुधाए मां बुधाया त तुझे मुठ में चाहे या तुझे मुठ जी शय बुधाए त तुझे आडो केर बीठो आ सुभान अल्लाह जाहिलन जो अब्बो जवाब केड़ो तोरे तवज्जो कर जाहिलन जे अब्बे जवाब हाणे अबू जहल था चुस जाहिलन जो अब्बो जाहिलन जे अब्बे जवाब दिनो
ऐं सुहिणा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वालैहि हुन कुछ भी चयो असां त पंहिंजे पुनल जो नालो प्यार सां वठंदासीं ऐं सुहिणा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम अॼु ॾींहं ताईं तूं मूंखां नंढो आहीं मां तोखां वॾो आहियां दुनिया ॾिठी अथमि वापार कया अथमि सभु कुझु ॾिठो अथमि जंगल जबल ॻोल्हिया अथमि झांकिया अथमि मगर अॼु ॾींहं ताईं ईअं कोन थियो आहे त जेका बेजान हुजे उहा शइ ॻाल्हाईंदी हुजे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा निहारे चयो जे अॼु ॾींहं ताईं कंहिं जबल जे पथरनि कोन ॻाल्हायो आहे त कंहिं पथरनि खे कंहिं मुहम्मद बणिजी चयो बि न आहे कायनात जे अंदर अल्लाह जे खजाने में सब कुछ मौजूद आ पर सुनो मोहम्मद हिकड़ो ही आ सब कुछ खुदा जे खजाने में मगर महबूब मोहम्मद रब हिकड़ो बनायो आ मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात काडे निगाह कई जो अबू जहल जे मुठ ते काडे निगाह कई गला गला काडे निगाह कई मुठ छामे आ बाह में चो मुठ छामे आ बाह छामे आ जिस्म छामे आ चो अबू जहल में निगाहे मुस्तफा जो कमाल निहार मुझे हबीब अबू जहल जे बाह ते ओहा नूरानी निगाह जे को जिक्र कयो मैं तरब चयो त दलील मोकलियो थमे मगर एड़ो दलील अखियों उन जूं निगाह मुझी अज नग मुझे करीम आका जो अखड़ियों निहारे रहियूं मुझे करीम रब जे निगाह जे नूर जूं लाटूं अबू जहल जे हथ के चीरे करे बिना रत वहण जे बिना कहीं स्पेस थियण जे अंदर मुझा दोस्त जेका बेजान पथरियूं मुठ में हन मुझे मुस्तफा निहारण शुरू कयो पथरन कलबों भरण शुरू कयो यो सच्चा न चो मुस्तफा शान अवा जो शाहिया या मुस्तफा शान अवा जो शाहिया अज ताई अहड़ी रब तो जहड़ी अज ताई अहड़ी रब तो जहड़ी अज ताई अहड़ी रब तो जह तस्वीर न कहीं जी ठाहिया तस्वीर न कहीं जी ठाहिया तस्वीर न कहीं जी ठाहिया या मुस्तफा शान अवाजो दावर जा दीदार अवामा अचन नजर अनवार अवामा जो दावर जा दीदार अवामा अचन नजर अनवार अवामा अचन नजर अनवार अवामा तोखे डिठो जह रब के डिठो तै तोखे डिठो जह रब के डिठो तै तोखे डिठो जह रब के डिठो तै डिनी कुरान गवाही डिनी कुरान गवाहिया डिनी कुरान गवाहिया या मुस्तफा शान अवा जो शाहिया सोहना शान अवा जो शाहिया महबूब जा दीवाना महबूब जा मस्ताना हर बोलिय में हर जुबान में मौजूद यको सिंधी शेर पढ़म वरी अगते गाल में शेर मता न पढ़ा चढ़ी आयो हिकड़ो उर्दू शेर पढ़ी तो छरिया मता को उर्दू वारो चवे ते सभई सिंधी आशिकन उर्दू वारा भी दीवाना हन तू शाहे खूबा तू शाहे खूबा तू जान जाना तू शाहे खूबा तू जान जाना चेहरा है उम्मुल किताब चेहरा है उम्मुल किताब तेरा न बन सका है न बन सकेगा न बन सका है न बन सकेगा जो न बन सका है न बन सकेगा
मिसाल तेरी जवाब तेरा, मिसाल तेरी जवाब तेरा। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सामो कहर बीठो अचो जाहिलन जो अब निगाहे मुस्तफा जो कमाल निगार मुझे करीम आका निगाह फरमाई कहते जो अबू जहल जाहिलन जे अब्बे जे मुठ जे मथा निगाह मुझे मुस्तफा फरमाए उन मुठ में बंद पत्थरुन कलमो पढ़ियो जदे पत्थरुन कलमो पढ़ियो पोछा थियो इहो त मज़ो ॾिस पत्थरियूं कह वट कैद हुयूं चो गद्दार वट चो चो पत्थरियूं कैद हुयूं मुठ में बंद हुयूं जे जेलन में दीवाना कैद हुंदा हन जेलन में दीवाना कैद हुंदा हन जेलन जी परवाह न कंदा हन तारीख बुधाए रही आ पत्थरियूं कैद हन जाहिलन जे अब्बे जे मुठ में कैद हन हा हा पत्थरियूं जाहिलन जे अब्बे जे मुठ में कैद हन मगर जॾहिं महबूब जे चेहरे ते निगाह पवंदी आ त उन जाहिलन जे अब्बे जे मुठ में कैद पत्थरियूं आवाज ॾेई ॿुधाईंदियूं हन ओ ज़ालिमो ओ जाबिरो जॾहिं दुनिया जे तख्ते ते मुझे मुस्तफा जे दीन जो को गद्दार थींदो आ त पत्थर जहिड़ो सुन्नी रब वफादार पैदा कंदो जमीन जे तख्ते ते जॾहिं भी को मुझा दोस्त अजीज अबू जहल जहिड़ो गद्दार पैदा थींदो त याद रखी छॾ मुझे रब के महबूब जी ज़ात प्यारी आहे महबूब जो दीन प्यारो आहे अल्लाह पत्थरन का वधीक मुझा दोस्त स्ट्रांग मजबूत अल्लाह ताला एड़ो सुनी वफादार पैदा कंदो जो जे सीनो डटे बीही रहंदो हुन जवान कादरी वांगुर दम हलियो वञे फांसी अची वञे त अची वञे पर मुस्तफा जे शान ते आंच अचण न ॾिबी इहो हिकिड़ो मुझा दोस्त कादरी नाहे एड़ा लखे तोखे मुस्तफा करीम जा गुलाम मिलंदा जेके बच्चा जान मालियूं हा ॿुधंदा हुयासीं मुझा दोस्त अजीज त बेशक सुणे बिलाल खे पत्थरन ते लेटाए वियो टाडन ते लेटाए वियो उहो वक्त हुयो इन दौरे जदीद जे अंदर भी मुझे मुस्तफा जे गुलामन के तरह तरह तकलीफूं मिलियूं मगर पांजे मशन खां कोन हटिया गुलाम है गुलाम है गुलाम है गुलाम है गुलाम है गुलाम है गुलाम या रसूल में गुलाम या रसूल में नहाज इश्क मुस्तफा सुभान अल्लाह थकजी त न पिया चरे जे चंग खे छेड़े छॾियो अथव कनेक्शन लॻी वियो हाणे काॾे थो वञे से तो अर्ज पे कयो मुंहिंजा दोस्त अजीज तवज्जो कर जंहिं वक़्त में जाहिलन जे अब्बे जे मुठ में पत्थरन गवाही ॾिनी उन कावड़ कई जॾहिं पत्थरन गवाही ॾिनी उन छा कई कावड़ कई गुस्से में आयो उन पत्थर खे उछलाई पर उछलाई काॾे चो मुस्तफा जे कदमन में ओ सुन्नी ओ मुझे महबूब जा दीवाना याद रखी छॾ तू पंहिंजे ईमान अकीदे ते मजबूत थी पी भले तू दुश्मन जे कैद में हुजी वो जॾहिं तोखे उछलाईंदो सिधो मुस्तफा जे दरबार में पहुची यो उन जो उछलाइण उन जी मजबूरी हुंदी ऐं तुंहिंजे लाइ बाइस रहमत बणिजी वेंदो छो त मुंहिंजा दोस्त जेको गुलाम हूंदो आहे उहो मालिक खे ॾाढो प्यारो हूंदो आहे अर्ज पे कयो मुंहिंजा दोस्त इहे ॻाल्हि खां वधी मां मदीने तय्यब जे उन तॾड़िन ते पहुतुसि जिते मुंहिंजे करीम काले सलातो वसलाम अॼु खां 1400 साल अॻु क़यामत अञा लाइ कॾहिं ईंदी मुंहिंजे करीम का तॾहिं ॿुधायो सभिनी खे ॿुधायो त क़यामत हीअं थींदी क़यामत हीअं थींदी क़यामत में हीअं थींदो पोइ हीअं थींदो तोखे ॿुधाए ॾेखार क़ुरान में किथे लिखियलु आहे 18000 साल जो ॾींहुं थींदो तक़रीरन में जो ॻाल्हि कंदो है किथे लिखियलु आहे क़ुरान में त सभई ॾाढे आदम ॾे वेंदा ॾाढो आदम जवाब ॾींदो हेॾे वेंदा किथे लिखियलु आहे क़ुरान में चवंदे त ज़ुबाने मुस्तफ़ा मां ॿुधो आहे पोइ मां तोखां थो पुछां इन खां वधीक आलिमुल ग़ैब अल्लाह ताला कंहिंखे बनाए जो 1400 साल अॻु में वेही रही गुज़री चुका क़यामत अलाए कॾहिं ईंदी मदीने तय्यब जे फाटल तॾिन ते वेही करे हज़ारे साल जे अचण वारियूं ॻाल्हियूं पियो ॿुधां उहो केरु आहे जो मदीने जो ताजदार गला गला केरा मदीने जो त पोइ चवण दे
इन सजण साईं जे फ़कीर खे चवण दे अल्लाह ताला जा मानड़ो जॾहिं जन्नत जी ॻाल्हि अचे वे हाणे अचे वे इहा ॻाल्हि त मां खोले भला जन्नत जे ॻाल्हि खे पूरो कयां अॼु ॾींहं ते क़ुरान में ॿुधो अथई आलिमनि खां ॿुधो अथई फ़ुक़हा खां ॿुधो अथई वाइज़नि खां ॿुधो अथई त अल्लाह ताला जी जन्नत भला जन्नत आहे किथे जवाब ॾे इशारो मां तुंहिंजी जन्नत काथे आहे जवाब ॾे काथे थोरो त ॻाल्हि सुभाणे हलणो अथई ठठ करणा अथई हिते हिकिड़ी ज़ाल मां परेशान हुते 70 हूरुनि सां मुंहुं ॾियणो अथई हा मुंहिंजा मुस्लमान भाउ पर यादि रखी छॾिजां 70 हूरूं मिलंदई पर मतां भुलिजी पवी हिन घरवारीअ सां प्यार कर जेका हिते रब तोखे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे सुन्नत मुताबिक़ निकाह में ॾिनी आहे 70 हूरूं मिलंदई पर 70 जी सरदार इहा ई फ़कीराणी ॿुध हाँ याद रखी छॾिजां मतां न फ़कीराणी सां जहिड़ो करी मतां न फ़कीराणीअ खे तकलीफ़ ॾी मतां न फ़कीराणीअ खे ॾुखियो कयो अथई हाजी खान वांगुरु चेयरमैन बनाए कन में थो चवे साईं सॼो निज़ाम अल्लाह पियो हलाए पर मुंहिंजो चेयरमैन पियो घर में वेठो हो पियो हलाए सची ॻाल्हि हा यादि रखी छॾ पंहिंजे मथां दुनिया जो चेक इन बैलेंस रखण जे बजाए उहो ख़ुशि नसीब नौजवान आहे जेको पंहिंजे घर वारनि जो पंहिंजे मथां चेक इन बैलेंस रखंदो आहे अवारा उनखे चइबो आहे जेको कंहिंखे बि पंहिंजे मथां न सम्झंदो आहे ख़ुशि नसीब उनखे चइबो आहे जंहिंजे मथां चेक इन बैलेंस हूंदो आहे त सभिनी खां ज़बरदस्त जेका कैमरा आहे कंहिं वटि आहे मुड़ुस जे ॾिसण जे लाइ मज़बूत निज़ाम ज़ाल वटि मौजूदु आहे इन करे पंहिंजे ज़ाल खे बा अख़्तियार बना उनखे चई छॾ त ओ मुंहिंजा जानी महबूब जे सुन्नत मुताबिक़ तोसां निकाह कयो आहे तूं मुंहिंजी राणी मां तुंहिंजो घोट जेकॾहिं मां हेॾे होॾे थियां थोरो जे धागे खे छिके वठिजां उनखे तूं इजाज़त ॾे ख़ुदा जो कसम खणी थो चवां त दुनिया जे लाइ केतिरनि मुसीबतुनि खां रब तोखे आज़ादु करे छॾींदो नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी उलमा अहले सुन्नत बुझो साईं ॻाल्हि ॾुखी त कान लॻी न नौजवान खे थोरो मिड़े कड़ी ॻाल्हि लॻंदी आहे लेकिन यादि रख मुंहिंजे मदीने जे मीर जा ग़ुलाम मीलाद जो मक़सदु रुॻी जलसा न आहिनि मुझे महबूब आयो अल्हम्दुलिल्लाह खुशी थी लेकिन आयो छा जे लाइ जेका मुझे मुस्तफ़ा जी मशीन आहे उनखे न विसारजां ईअं न थिए त महबूब जे अचण जी ख़ुशी करी लेकिन मुझे मुस्तफ़ा जे मशीन खे विसारे छॾी पोइ तुंहिंजी ख़ुशी न आहे मुझे महबूब जे अचण जी ख़ुशी ईअं कर त मुझे मुस्तफ़ा करीम जे मशीन ॾे निहार मुझे आका फरमायो खैरुकुम ले अहलिही व अना खैरुकुम ले अहली मुझे आका फरमायो मां मुस्तफ़ा तव्हां खे थो चवां तव्हां भला त आहियो पर तव्हां मां वधीक भलो उहो आहे वधीक भलो उहो आहे वधीक भलो उहो आहे जेको पंहिंजे बचड़नि सां भलो हलंदो मुझे आका इते जी ॻाल्हि ख़त्म कान कई मुझे आका फरमायो अना खैरुकुम ले अहली तव्हां मुंहिंजे बचड़नि खां पुछो मां मुस्तफ़ा तव्हां सभिनी खां वधीक पंहिंजे बचनि सां भलो हलंदो मुंहिंजा मुस्लमान भाउ जन्नत जी तलाश करण वारा पहिरीं जन्नत तुंहिंजो घर आहे पोइ जे पाण ई दोज़ख बनाईंदे त कंहिंजो ॾोह कोन्हे पंहिंजे घर खे जन्नत में रहण ॾे मां अर्ज़ पे कयो वधी वञा अॻिते पंहिंजे मंज़िल जे तरफ़ रवां तव्हां थिया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला जा बानड़ा जन्नत अल्लाह ताला जे रज़ा जो मक़ाम आहे जन्नत अल्लाह ताला जे रज़ा जो मक़ाम आहे अल्लाह ताला खां हर नेक बानो दुआऊं घुरंदो आहे पर अञा जेकॾहिं चई गुज़रां निमाज़ी निमाज़ूं पढ़ंदो आहे छा जे लाइ रब गाला गाला अल्लाह नमाज़ूं करे रब जन्नत दे रोज़ेदार रोज़ा रखंदो आहे छा जे लाइ अल्लाह रोज़ा क़बूल करे जन्नत दे हाजी खान बुरफद खैरात कई छा जे लाइ महबूब जो मीलाद कयो छा जे लाइ अल्लाह क़बूल करे मन जन्नत में हिकु टुकड़ो जगह जो मिली वञे अहिड़े नमूने सां रूए ज़मीन ते हर सब को कोशिश कंदो आहे नेक अमल कंदो आहे त जन्नत मिले पर ज़रा गौर कर मुझे करीम मुस्तफ़ा जे पावर ऐं ताक़त दे निहार दुनिया इबादतूं करे त जन्नत मिले मुझो मुस्तफ़ा तो के सद तो करे ओ जन्नत जे गोलण वारा अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात मां मुस्तफ़ा तो दसे जेकर दुनिया में जन्नत में रहण तो चाही त अमड़न जे कदमन के वनी हेठों चुमियूं दे
जी जल अमड़ जे पेरन जे हेठों चुमियूं ॾे मां मुस्तफ़ा तोखे थो ॿुधायां त इहे अमड़ जा पेर न अथई इहो जन्नत में घरड़ो अथई पंहिंजे जीजल अमड़ जे कदमनि खे चुमियूं ॾे जन्नत जे तूं घरड़े में पहुची वञे पंहिंजे दिलबर बाबे जे कदमनि खे चुमियूं ॾे जन्नत जे दरवाज़े ते पहुची वञे ख़बरदार थी जा कुझु नौजवान अमड़ खे जन्नत सम्झंदा आहिनि बाबे खे घर जो वधियल भाती सम्झंदा आहिनि ख़बरदार थी जा ईअं न आहे जेकॾहिं बाबो न हुजे हा त अम्मा करीअ थिए हा अञा सादी ॿोलीअ में चवां त जेको चोर हूंदो आहे दीवार टपंदो आहे जेको चोर हूंदो आहे उहो दीवार टपंदो आहे पर जेको न घर जो भाॻियो हूंदो आहे मालिक उहो सिधो दर खां ईंदो आहे अम्मा जन्नत आहे त अबो जन्नत जो दरवाज़ो थिए अम्मा जन्नत आहे अम्मा जे कदमनि जे हेठों जन्नत आहे अबे जे कदमनि जे हेठों छा आहे जो जन्नत जो दरवाज़ो इन करे दरवाज़ो खोलींदे त जन्नत में वेंदे न अज़ीज़ान मन अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात क़ुरान करीम जे अंदर फरमायो वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम जन्नह अल्लाह ताला फरमायो हलंदा चो तकड़ा चो डोड़ंदा चो पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश मां अल्लाह खां घुरो गुनाह तव्हां जा बख़्शिजी वेंदा पोइ तव्हां जन्नत में वेंदो साबिक़ू इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम जन्नह पहिरीं गुनाह माफ़ थींदा पोइ तव्हांखे जन्नत मिलंदी लेकिन हिकिड़ी जन्नत जे लाइ ज़रा डिफरेंट तौर ते अल्लाह जो सॾो कयो हे क़ुरान जी आयत ॿुध ऐं गौर सां ॿुधजा इन जन्नत जो ज़िक्र ॿुधी आहे जंहिंजे लाइ अल्लाह फरमायो पहिरीं तव्हांजा गुनाह माफ़ थींदा यानी महशर जो मैदान बर्पा थींदो दुनिया छॾे क़बर में पहुचंदो क़बर खां तव्हां हशर में पहुचंदो हशर में हिसाब किताब थींदो महबूब जे सदके माफ़ी मिलंदी माफ़ी मिलण खां पोइ जन्नत में वेंदो यानी गुनाहनि खां पाक थी करे पोइ जन्नत में वेंदो इहा जन्नत ओरिजिनल जन्नत आहे हक़ीक़ी जन्नत आहे हिकु ॿी जन्नत आहे जंहिंजो बि ज़िक्र अल्लाह क़ुरान में पाण फरमायो अॼु ने जन्नत खे बि ॿुध मता अॼु ॾींहं ताईं न ॿधी हुजई अॼु इन जन्नत खे बि ॿुध अल्लाह फरमायो उलाइक यदऊन इलन नार वल्लाहु यदऊ इलल जन्नत वल मग़फ़िरत बिइज़्निही हुआ जन्नत भी अल्लाह जे हुक्म सां हीअ जन्नत भी अल्लाह जे हुक्म सां हुआ जन्नत गुनाहन जे बख़्शिश खां पोइ मिलंदी हीअ कहिड़ी जन्नत आहे जंहिंजे लाइ अल्लाह जी ज़ात फरमाए रही आहे माण्हू तव्हांखे सॾीनि था दोज़ख लाइ वल्लाह मां अल्लाह तो यदू सॾियां तव्हांखे काॾे इलल जन्नत वल मग़फ़िरत पहिरीं जन्नत में पोइ गुनाहन जे बख़्शिश में भी इज़्निही उहो बि अल्लाह जे हुक्म सां यानी जन्नत में पहुच पर गुनाहन जा अंबार खणी पहुच जीअं जन्नत में पहुचंदे गुनाह पोइ माफ़ थींदा मौला इहा कहिड़ी जन्नत आहे रब तो चवे मूंखां छो थो पुछी मुंहिंजे महबूब खां वञी अल्लाह जॾहिं मूंखां छो थो पुछी इहा जन्नत पुछणी अथई त कंहिंखां पुछ जवाब ॾे चो जवाब दे कंहिंखां जन्नत पुछ रब जो तो मुझे महबूब खां पुछ न त मुंहिंजो महबूब तोखे ॿुधाए त इहा जन्नत कहिड़ी आहे ऐं इहा जन्नत किथे आहे पहिरीं उन जन्नत जे शहर जो ॾस ॾियां त उहा जन्नत कहिड़े शहर में आहे शहर जो ॾस ॾियां चओ हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर दिल ठरई तो खोले चेजा हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत रोज़े पाक जी ज़ियारत रोज़े पाक जी ज़ियारत कंदासीं दिल चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर हाय वरंदो सुतत ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो तैयार वेठा हो न
इंशाअल्लाह हथ त खड़ मालिक मा करीम है वरंदो सुतत दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो चो वरंदो सुतत दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो वरंदो सुतत दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो पहुंची पेरे उगाड़ो पहुंची पेरे उगाड़ो घुमदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत रोज़े पाक जी ज़ियारत काबे सोने जो तवाफ़ कंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर रखी ॻाल्हि खे राज़ में घुर पई दुआऊं निमाज़ में सुभान अल्लाह चई पर ॻाल्हि ॿुधई बि न त इहो राज़ दिल में रखी ऐं पोइ इश्क वारी निमाज़ जोट चओ मौला उहो ॾींहुं कॾहिं ईंदो जो जीअं हिते निमाज़ तो पढ़ां इहा निमाज़ तुंहिंजे महबूब जे मस्जिद नबवी में हली पढ़ां निमाज़ी थी महबूब जे दर ते तैयारी कर ॻाल्हि खे वधायूं हाय रखी ॻाल्हि खे राज़ में घुर पई दुआऊं निमाज़ में वॾी सिक सां जहाज़ में वॾी सिक सां जहाज़ में चढ़ंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत कंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर मुर्शिद थींदो राज़ी खट भी इश्क जी बाजी है सजण साईं थींदो राज़ी खट भी इश्क जी बाजी आका थींदो राज़ी खट भी इश्क जी बाजी मौला थींदो राज़ी खट भी इश्क जी बाजी कर तू निबिड़त न्याज़ी कर तू निबिड़त न्याज़ी ॾिसंदी रोज़ो अतहर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर अर्ज़ पे कयुम अल्लाह फरमायो हिकड़ी जन्नत हुआ जंहिंमें गुनाहन खां आजो थी पहुचंदे लेकिन अल्लाह फरमायो वल्लाहु यदू इलल जन्नत वल मग़फ़िरत बिइज़्निही ऐं मां अल्लाह तोखे उन जन्नत जे तरफ़ सॾे रहियो आहियां जंहिंमें गुनाहन जा अंबार खणी जन्नत में पहिरीं पहुचंदे गुनाह तुंहिंजा पोइ माफ़ थींदा इन जन्नत के ॻोल्हियूं न शहर जो नालो वरतुम मौला इहा जन्नत काथे मिलंदी रब फरमाए मुंहिंजे यार जे दरड़े ते वञ छो त मुंहिंजो यार मां अल्लाह जी ज़ुबान आहे कलाम मां रब जो हूंदो आहे ज़ुबान मुंहिंजे मुस्तफ़ा जी हूंदी आहे ॻाल्हाईंदो मां अल्लाह आहियां चप मुंहिंजे महबूब जा चुरंदा आहिनि कलाम हुकुम मां रब जो हूंदो आहे ज़ुबान आवाज़ मुंहिंजे मुस्तफ़ा जो हूंदो आहे आयासीं मदीने वारे मीर जे दरबार में या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा जन्नत कहिड़ी आहे जंहिंमें गुनाहन जा अंबार खणी पहुचंदासीं मुझे मुस्तफ़ा बुरकी तो दे निहारे चयो मां बैन बैती व मिंबरी मां बैन बैती पाजे घरड़े दे मुझे मुस्तफ़ा पाजी पाक आंगुर खड़ी फरमायो मां बैन बैती जे मिंबर ते वेठा व मिंबरी मुझे घरड़े खां वठी मुझे हिन मिंबर ताईं रौज़तम मिन रियाज़िल जन्नह मां मुस्तफ़ा ऐलान थो कए जन्नत जो टुकड़ो गुनाहन जा अंबार खणी हितों निकरंदा हो गुनाहन जा ढेर खणी निकरंदा हो जे वक्त में रियाजुल जन्नत में पहुंचंदा हो कलाकन जा कलाक मुंतज़िर हुंदा हो मन 5 मिनट मिलन 2 मिनट मिलन 1 मिनट मिले बस रुगी पेशानी झुकायो बस रुगी सजदो कयो हिकड़ो नफल पढ़ो यकीन हुंदो नफल पढ़ी बस कंदुस मुंहिंजा गुनाह इएं वी ता जणो अम्मा जे पेट मां निकरी आयो
वह कहिड़ी जन्नत आहे जंहिंमें पहुचंदो पहिरीं ई गुनाह पोइ लनन चो दरे मुस्तफ़ा है ॻाल्हि वह कहिड़ी जन्नत आहे चो दरे मुस्तफ़ा है त उन दरे मुस्तफ़ा जे लाइ दुआऊं घुर ऐं उन मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मशन खे आॾो रख त मीलाद जो मक़सदु छा आहे मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़सदु आहे मुंहिंजा महबूब दुनिया ते आया दुनिया खे रंग लाता सभ खां पहिरीं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम औरतुनि खे हक़ ॾिना जवाब ॾे कंहिंखे हक़ ॾिना ईमानदारी सां जेकॾहिं मीलादी आहीं जेकॾहिं मीलादी आहीं ऐं महबूब जे आमद जी ख़ुशी अथई त पोइ हाणे मुस्तफ़ा करीम जो मीलाद ॿुधई हाणे मशीन मुस्तफ़ा बि 5 मिंटनि में ॿुधी वठ मुंहिंजे महबूब जी मशीन कहिड़ी हुई जो मुंहिंजे महबूब सभ खां पहिरीं औरतुनि खे इज़त ॾिनी अरब जे मुआशरे में औरत खे इज़त कान हुई मिल्कियत मां हिस्सो कोन मिलंदो हुयो औरत खे काई इज्जत कोन ॾींदा हुया औरत जी गवाही क़बूल कान हूंदी हुई न्याणीअ खे ॼमंदे ई दफ़न करे छॾींदा हा मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो इहे जाहिलनि जूं रस्मूं ख़त्म कयो मां पंहिंजे करीम रब जो पैगाम खणी पहुतो हां पंहिंजे पाक दामन न्याणी अम्मा बतूल सुहणीअ जे अचण ते इमामुल अंबिया उथी बीही इस्तक़बाल करे उन जे पेशानीअ ते बोसो ॾेई करे काइनात खे ॿुधायो त मां मुस्तफ़ा तो तव्हांखे ॿुधायां त न्याणीअ जे अथड़ ते इमामुल अंबिया उथी बीही रहियो आहे तव्हांखे मौक़ो ॾेई रहियो आहे त जॾहिं पंहिंजे न्याणीअ खे ईंदो ॾिसो तव्हां उथी बीहो मुंहिंजे सुन्नत जे नियत सां उथणु तव्हांजो कमु आहे बख़्शण मुंहिंजे रब जो कमु पहिरीं मशीन मुंहिंजे महबूब जी कहिड़ी आहे जो औरतुनि सां सिले रहमी औरतुनि खे जुती न समझो औरतुनि खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बाज़ार जी का शइ न समझो औरतुनि खे मंडीअ जी बकरी न समझो औरतुनि सां मुंहिंजे करीम आका फरमाए सिले रहमी अख्तियार कयो पंहिंजे घर वारनि सां सुहिणो हलो पंहिंजे न्याणियुनि सां सुहिणो हलो पंहिंजे बचड़नि सां सुठो हलो ॿिए नंबर ते मुंहिंजे करीम आका छा करे ॾेखारियो जवाबु ॾे जो मुंहिंजे करीम आका ग़रीबनि सां हमदर्दियूं करे ॾेखारियो यतीमनि जी मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे सहाबा ॾे त ॾेखारियो मुझे हुजूर जे सहाबा ॾे त ॾियारियो अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं पंहिंजे वक़्त जो ख़लीफ़ो मुक़रर थियो आहे दुनिया खे ख़बर आहे त केॾो ॾींघो आहे केॾो ॾहका वारो आहे पर जॾहिं राति जो टाइम थींदो आहे वेस बदिलाए करे गलियुनि में घुमंदो आहे त को अल्लाह जी मख़लूक किथे दुख में त कान्हे का कंहिंजी सुन्नत अदा कंदो आहे चओ मुंहिंजे मदीने जे ताजदार जी सुन्नत अदा कंदो आहे उहो अमीर उमर राति जो निकिरे थो कंहिं गलीअ में जॾहिं पहुतो अंदरां आवाज़ थो अचे दूहो नज़र थो अचे उन दूहे वारे दरड़े खे खड़काए थो अंदरों आवाज़ थो अचे केरु जंहिं आधी राति जो दरड़ो ठड़कायो आहे त ॿाहिरों पंहिंजो आवाज़ मटाए अमीर उमर जवाब थो ॾे आधी राति जो जिथे दूहो बरंदो ज़रूर को न को चौकीदार पुछंदो उहा कुराड़ी जवाब थी ॾे चौकीदार खे पुछणो आहे त वञी वक़्त जे अमीर उमर खां पुछे हे कहिड़ो बादशाह मिलियो आहे जो अॼु मुंहिंजा बचड़ा बिना खाइण पीअण जे सुम्ही रहिया आहिनि जी अमीर उमर जे कननि ते आवाज़ पयो आहे ईअं अखियूं वसण शुरू थी वियूं जीअं मुंहिंजा दोस्त सावण जो मींहुं वसंदो आहे सुनो अमीर उमर पोइते ईंदो आहे ॾाढो तेज़ तकिड़ो ईंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शाही खज़ाने मां मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलाम ॿुध जेकी कुझु खणी सघंदो आहे पंहिंजे मथड़े ते खणंदो आहे वक़्त जो बादशाह आहे वक़्त जो अमीर आहे वक़्त जो ख़लीफ़ो आहे पंहिंजे मथड़े ते खणंदो आहे पंहिंजे हथनि सां खणंदो आहे ग़ुलाम चवनि था आका असां जो वेठा आहियूं पाण फरमाइनि था परे थियो मुंहिंजी क़बर में तव्हां कोन हलंदो अॼु अमीर उमर जे क़बर खे ललकार थी आहे सुभाणे महबूब जे दरबार में पहुचणो आहे परे थियो ग़लती उमर जी आहे त पंहिंजी क़बर बि उमर सुहिणो बचाईंदो उहो सामान पंहिंजे मथड़े ते खणी करे उन कुराड़ीअ जे घरड़े में ईंदो आहे दड़ो खड़काईंदो आहे कुराड़ी दर खोलींदी आहे ओ कुराड़ी तुंहिंजे बचड़नि बुख ते निंड कई आहे हा बा हाणे अच त मानी पचरायो उहा कुराड़ी अटड़ो ॻोहींदी आहे सुणो अमीर उमर गोॾा भञी काठियूं विझी बाहि खे फूकूं ॾेई ॿारण शुरू कंदो आहे काठड़ियुनि खे फूकूं ॾेई बाहियूं ॿारींदो आहे जॾहिं बाहि ॿरंदी आहे उन बच्चो कुराड़ी औरत जी मानड़ीअ में मदद कंदो आहे भाॼड़ीअ में मदद कंदो आहे जॾहिं मानी पची वई भाॼड़ी रधिजी वई कुराड़ी खे चवंदो आहे हाणे पंहिंजे बचड़नि खे उथार जेके रोई सुता आहिनि जेॾी महिल उहे बचड़ा उथंदा आहिनि अमड़ जी जल उथारींदी आहे बचड़ा मानीअ ते वेहंदा आहिनि पूरी तारीख़ खोले ॾिस अमीर उमर उन रोल जेके रोई सुता बचड़ा उन्हनि खे खिलाइण जे लाइ पाण बकरीअ जे नंढड़े फर
वांगुर मी मी आवाज करे उन ॿारनि सां खेचल कंदो आहे। ॿार मानड़ी खाईंदा आहिनि। जॾहिं ॿारनि खिलण शुरू कयो अमीर उमिरि खां दाह निकिती। ओ मुंहिंजा रब तुंहिंजा लख एहसान जंहिं उमिरि जे करे बचड़ा रोई सुता हा अॼु उमिरि खे तौफ़ीक़ ॾिनई उन बचड़नि खे खिलायो भी आहे। मुसलमान मुझे महबूब मुस्तफ़ा जे मशन दे निहार मुझे आका पाक जे मशन दे निहार रुगी मीलाद करण ते महदूद न थी हबीब जे आमद जो इस्तकबाल करे अगते मुझे मुस्तफ़ा जे मशन के खणी हल ज़मीन ते टिड़ी खिड़ी वन यतीमन जी मदद कर मिस्कीनन जी मदद कर बेवाहन जी वाह थी हक जो आवाज बुलंद कर इंशाअल्लाह ताला नमाज़ू रोज़ा ज़कात हज ये सभई कर पर इन का पहिरी इंसान ज़ात जी खिदमत कर तो ॾिस त मुंहिंजो रब कीअं तो तोखे रंग लाए ये कंदासी इंशाअल्लाह ताला ये कंदासी गरीबन जी मदद कंदासी यतीमन जी मदद कंदासी पांजे घर वारन सां सुहिणो वर्ता कंदासी। इते थोड़ो आवाज आयो मां तोखां तो पुछां रबियुल अव्वल जी खुशी छो तो करी रुठल रब परचाइण तो चाही न रुठल रब परचाइण तो चाही न केॾो न अजीब थे जेकॾहिं तूं घरवारी सां रुठल हई जेकॾहिं रुठल हई रबियुल अव्वल जो चंड्रा 12 जी रात हुजे वञी चईसि ओ खुदा जी नेकबानी अल्लाह तोखे मुंहिंजी राणी बनायो आहे सॼी ज़िंदगी तोसां नाजाइज़ी कयमि पर अॼु मां हथड़ा ॿधी आहियां अॼु मूंखे माफ़ कर। औरत उन वक़्तु सम्झंदी आहे मूं आसमान जा सितारा लाहे वरिता जॾहिं मुड़ुस उन सां प्यार में ॻाल्हाईंदो आहे जॾहिं न तूं उन सां ईअं ॻाल्हाई तोखां प्यार मां पुछे त ॾे ख़बर अॼु कहिड़ी ख़ुशी आहे चइजांसि मुंहिंजे महबूब जे आमद जी ख़ुशी मुझे मुस्तफ़ा जे मीलाद जी रात मुझे महबूब जे आमद जी रात मुझे अल्लाह पांजे महबूब जे आमद जे टाइम ते कायनात में कंहिंखे भी नाराज कोन कयो इन हद ताईं जो मुझे रब महबूब के ॾींहं में न आंदो मता ॾींहं वरी रात के टोके रात में न आंदो मता रात वरी ॾींहं के टोके मुझा दोस्त अजीज मुझे रब उन टाइम ते महबूब के आंदो जो दुनिया जेकॾहिं रात चवे त मुंह में आयो आहे त ॾींहं चवेसि ॾिस बाख फुटी चुकी आहे जेकॾहिं ॾींहं चवे त मुंह में आयो आहे रात चवे ॾिसण आसमान ते तारा बीठा हन रात के भी रब राज़ी कयो ॾींहं के भी रब राज़ी करे कायनात के ॿुधायो त मुंहिंजो महबूब आयो ई दुनिया के खुशियूं वंडण जे लाइ त मुंहिंजे महबूब जा ग़ुलामो खुशियूं वंडियो इब्तिदा पंहिंजे घर खां कयो पंहिंजे बचड़नि खां कयो इंशाअल्लाह ताला ईअं कंदा कदम वधाईंदासीं तूं फर्श ते खुशियूं कर अर्श वारो तोखे अॾे छॾे अल्लाह ताला जी ज़ात मु गुनाहगार जो चवण माफ़ कजो चरियो माण्हू अध कलाक जो प्रोग्राम कलाक थी विया अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में बस हाणे इहा हिकिड़ी बस हे सफ़र मां छो न बस हिकिड़ी न इंशाअल्लाह ताला वेंदो बस ॿई घड़ियूं थी वेंदियूं भला 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 ॿिनि मिंटनि जे लाइ न पूरी न हिकिड़ी आहे अमड़ जी फरमाश खान जी वालिदा जी तरफ़ा ख़ुसूसी गुज़ारिश खुश नसीबा तव्हां खिलो न खुश नसीबा चओ मिठड़ी मुंहिंजी मां तो में मुंहिंजो साह जन्नत तुझे कदमन में आ जन्नत तुझे कदमन में आ मुझी मिठड़ी माँ मुझी प्यारी माँ तो में मुझो जन्नत तुझे कदमन में आ जन्नत तुझे कदमन में आ भाग भला तो तन जा भाया भाग भला तो तन जा भाया जन जो तो में सा जन्नत तुझे कदमन में आ मुझी मिठड़ी बा
जैसी ताई घर न तू मोटी जैसी ताई घर न तू मोटी ॾिसंदी रहे थी राह ॾिसंदी रहंदी राह जन्नत तुंहिंजे कदमनि में आ जन्नत तुंहिंजे कदमनि में आ मुंहिंजी मिठड़ी मां तो में मुंहिंजो सार जन्नत तुंहिंजे कदमनि में आ जन्नत तुंहिंजे कदमनि में आ जन्नत तुंहिंजे कदमनि में आ। हाजी खान जी अंबड़ हाणे हाजी खान जी प्यारी घरवारी अल्लाह करे तव्हांखे बि घरवारियूं एतिरियूं प्यारियूं थियनि भले तव्हां टोक समझो पर जॾहिं क़यामत जो ॾींहुं तुंहिंजो मज़ो पोइ ॾिसिजो क़ुरान जी आयत पढ़ां क़ुरान जी आयत पढ़ां ॾिसांव त रब जे क़ुरान छा फरमायो आहे सूरह यासीन जे अंदरि त जन्नत में हुम व अज़वाजुहुम फी ज़िलालिन अलल अराइक मुत्तकिऊन नेक माण्हू क़यामत जे ॾिहाड़े जन्नत जे अंदरि सोन जे तख़्तनि खे टेकूं ॾेई वेठा हूंदा लेकिन केरु हुम व अज़वाजुहुम उहे नेक बाना ऐं उन्हनि जूं नेक ज़ालूं ज़ालुनि सां गॾु जन्नत में मुंहिंजा दोस्त सोन जे विहाणनि खे टेकूं ॾेई वेठा हूंदा इएं हुरूं बि लिफ्ट कोन कराईंदी चवंदे असांजी सरदार खे वठी आहे न पोइ जेकॾहिं न उते सरदार चवई त ॾे ख़बर हुते कीअं ड्रेग कंदे हे त पोइ उते त मिंथूं कंदे हिते ई 2 मिंटनि में मिंथूं करे मञाए वठि त उते 70 हुरुनि खे बि तोसां गॾु चवे त ही मुंहिंजो घोट आहे उन अलाह जे नेक बानीअ जी फरमाइश ते बि 2 मिंट अॼु उॾरी वञू कूंज अॼु उॾरी वञू कूंज ॾाढी दिलि खे लॻी मूंझ कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा है अॼु उॾरी वञो कूंज ॾाढी दिलि खे लॻी मूंझ कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा छा कंदीअ है वठी अंगण ते अचांस है वठी अंगण ते अचांस पंहिंजे दिलबर जो पुछांस वठी अंगण ते अचांस मदीने जो पुछांस कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा छा पुछंदीअ मन के ॿुधा ए हरम जूं ॻाल्हियूं जेके विया हूंदा उन्हनि जूं हींअर अखियूं बंदि थी वई पहुची है मन के ॿुधा ए हरम जूं ॻाल्हियूं गुंबज़े खज़ेरा जूं मिठड़ियूं ॻाल्हियूं अॼु उॾरी वञूं कोयल अॼु उॾरी वञो कोयल मुंहिंजी दिलड़ी आॾ खोयल अॼु उॾरी वञो कोयल मुंहिंजी दिलड़ी आॾ खोयल कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा है वठी अंगण ते अचांस पंहिंजे पुनल जो पुछांस वठी अंगण ते अचांस पंहिंजे दिलबर जो पुछांस कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा छो यादि अचनि थियूं छटनि जूं छाऊं अल्लाह
अल्लाह अल्लाह ओ शलवरी घुराई मुझा मदीने जा घोट है याद अचने थियूं छटनी जूं छाओ नबुवी हरम जूं थधिड़ियूं हवाऊं है याद अचने थियूं छटनी जूं छाओ सोने जे हरम जूं थधिड़ियूं हवाऊं अॼु उॾिरी वञो काग अॼु उॾिरी वञो काग ॾाढी दिलि में लॻी तांघ अॼु उॾिरी वञो काग अॼु उॾिरी वञो काग ॾाढी दिलि में लॻी तांघ कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा है सिक फ़कीर खे जंहिं सुहिणल जी सिक मखणे खे जंहिं दिलबर जी है सिक फ़कीर खे जंहिं सुहिणल जी तां गल गल आ तंहिं दिलबर जी अॼु उॾिरी वञो गेरा अॼु उॾिरी वञो गेरा मुंहिंजा जली विया थई जेरा अॼु उॾिरी वञो गेरा मुंहिंजा जली विया हन जेरा अॼु उॾिरी वञो गेरा मुंहिंजा जली विया थई जेरा कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा अल्लाह ताला सभिनी खे मदीने तय्यबह जी हाज़िरी नसीब फरमाए अल्लाह ताला सभिनी जे अंगण ते मदीने जा मेहमान अचनि मदीने वारे घोट जा दीवाना अचनि आबे ज़मज़म तव्हां जे अंगण ते हुजनि अजवा जूं खजूरूं तव्हां जे अंगण ते हुजनि रमज़ान जो महीनो अल्लाह सभिनी खे महबूब जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए अल्लाह ताला हिन फ़कीर हाजी ख़ान जूं कयल कावशूं क़बूल फरमाए हेतिरी जमायत जेका कलाक इंतज़ार करे वेठी आहे ख़ुदा तव्हां जो मिंट मिंट पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में कबूल फरमाए सभिनी जे दिलनि जूं नेक मुरादूं रब पूरियूं फरमाए हिन दुनिया जे अंदर ख़ुदा सभिनी ईमान वारनि जे घरनि खे अमुन ऐं सुकून वारो जन्नत जे ॾेख वारो घरड़ो बनाए अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए अल्लाह वारनि सां सोबत मज़बूत रखो अल्लाह वारनि अचण वञण रखो त ही इश्क जूं महफ़िलियूं कॾहिं कोन खुटंदियूं जंहिंजो खाइबो तंहिंजो ॻाइबो सिंधी माण्हू आहे इन करे चवां थो त बेनिमको थियणु मुनासिब कोन्हे इहो तोखे न्यापो ज़रूर ॾियां त कुछ भी नहीं मैं कुछ भी नहीं जे तेरे नाल मेरी कोई निस्बत नहीं मैं सब कुछ हाँ जे मैं तेरा सदावा या रसूल अल्लाह इन महबूब जे दर जो दीवानो इन फ़कीर के जे बनायो त चो सजण साईं बनायो उन मुझे सजण पीर जे उन मुझे सजण पीर जे दीदार जी रफ्तार जी गुफ्तार जी अंदाज जे ॾिसण जी हिकिड़ो दफ़ो दावत अथई हिकिड़ो दफ़ो अचजा मुझे पुनल जो दीदार कजा मुझे दिल वारो खावई त सौदो कजा न त जोगी रंग दा भला बाज़ार मुस्तफा खरीदार खुदा व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह